दोस्तों मां आहियां वॉशिंगटन DC मां मुश्ताक राजपर ऐं फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां जेको असां डायलॉग जो गुफ़्तगू जो सिलसिलो शुरू कयो हुयो, अॼु उन सिलसिले जी ॿी कचहरी आहे जेका असां कराची मां टिनि नामवर जेके मां सम्झां थो हिकिड़ा प्रोमिनेंट वॉइसिस आहिनि ऑन द इशू ऑफ बहरिया टाउन ऐं उन सां जेके बि रिलेटेड कंसर्न्स आहिनि उन जे हवाले सां असांखे जॉइन कयो आहे साईं फ़हीम ज़मा साहब, कराची जा साबिक़ एडमिनिस्ट्रेटर। ऐं तव्हां सभिनी ख़बर हूंदी त 5-6 साल पहिरीं जेका डॉन में पहिरीं स्टोरी जेका ब्रेक थी बहरिया टाउन जे हवाले सां जेकी इरेग्युलरिटीज़ रिपोर्ट थी हुयूं विथ लॉट ऑफ एविडेंस, उहा फ़हीम ज़मा साहब वॉज़ वन ऑफ द को ऑथर्स जेके उन्हनि उहा रिपोर्ट लिखी हुई। साईं ख़ालिद जुड़ियो साहब सिंध इंडिजिनस अलायंस जा मेंबर आहिनि, सिंध प्रोग्रेसिव कमेटी जा मेंबर आहिनि ऐं पंहिंजी पॉलिटिकल पार्टी जेका आहे जीअं सिंध महाज़ उन जा अॻुवान आहिनि। ऐं हफ़ीज़ बलोच साहब जेके आहिनि उहे हिन सॼे इशू ते जेके कम्यूनिटी जो जेको पर्सपेक्टिव आहे उनखे रिप्रेज़ेंट कंदा अचनि था। ऐं असांखे हाणे सेंट लुइस मां जॉइन कयो आहे असांजे सुहेल अंसारी साहब बि। त गुफ़्तगू जी शुरूआत करण खां पहिरीं आउं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर एजाज़ तुर्क साहब जन खे त उहे महिमाननि खे भलीकार कनि ऐं उन खां पोइ असां गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। डॉक्टर एजाज़ तुर्क साहब। तव्हांजी महिरबानी। मां डॉक्टर एजाज़ तुर्क कालमबुज़ मिशिगन मां थो ॻाल्हायां। असुल मां सेवण जे वेझो बाज़ारनि जो आहियां ऐं हिन प्लेटफॉर्म ते पहिरीं त आउं शुक्रगुज़ार आहियां मुश्ताक राजपर जो त हिन तमामु हिकिड़े अहम मौज़ूअ ते हीअ जेका गजाणी कोठाई आहे ऐं आदर भाव कयां थो असांजे दोस्तनि खे पाकिस्तान मां ख़ालिद साहब जुड़ेजो साहब जिन खे हर को वाक़ुफ़ु आहे सिंध सां मोहबत ऐं सिंध जे मसइलनि ते हमेशह जाखोड़ कंदो अचे थो। हफ़ीज़ बलोच साहब ऐं फ़हीम ज़मान साहब खे आउं आदर भाव थो चवां हिन प्लेटफॉर्म ते त असांखे एजुकेट कनि। ऐं मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो तमामु वॾो इम्पॉर्टेंट इशू आहे जेके एतिरो अटेंशन न ॾिनो वियो आहे। ऐं मां हिन प्लेटफॉर्म तां सिंधी सिविल सोसाइटी खे गुज़ारिश कंदुसि त हिन इशूअ खे I consider this is an occupation. This is the very ugly face of corporations, how they take over the lands and उन बिज़नेस जे नाले ते ऐं तरक़ीअ जे नाले ते जेको कब्ज़ो कयो थो वञे ऐं लोकल माण्हुनि खे जेके तकलीफ़ूं पुॼनि थियूं उन्हनि जो इस्तेसाल थो थिए। त इन मौज़ूअ ते वधीक ॻाल्हि थींदी ऐं हाणे मां वञा थो मुश्ताक साहब खे त पंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाए। बड़ी मेहरबानी डॉक्टर एजाज तुर्क साहब। तो फ़हीम ज़मा साहब, अगर गुफ्तगू की शुरुआत आपसे करें हम कि जो इशू है बहरिया टाउन का वो तो एक डेवलपमेंट स्कीम थी और बहरिया के लोग अक्यूज़ करते हैं डॉन को और आपके रिपोर्टिंग को, जिसने उस एक डेवलपमेंट एक पाकिस्तान की कराची की तरक्की हो रही थी जिसको आप लोगों ने रिपोर्ट करके कंट्रोवर्शियल कर दिया है। हालांकि आपकी स्टोरी को तकरीबन 5-6 साल हो गए हैं, सुप्रीम कोर्ट के फैसले को भी 2-3 साल हो गए हैं और बहरिया टाउन को भी 7-8 साल हो गए हैं, लेकिन ये इशू ख़त्म नहीं हो रहा, चल रहा है अभी तक जो इसके साथ जो चीज़ें जुड़ी हुई हैं। तो अगर मैं आपसे ये कहूँ कि आज 6-7 साल के बाद, 5 साल के बाद अगर हम इस इशू को समझना चाहें तो बहरिया टाउन के आखिर मसला क्या है? Over to you, Fahim साहब। I think I lost फ़हीम साहब। जब तक वो आते हैं तो हम चलते हैं, फिर बात करते हैं जनाब हफ़ीज़ बलोच साहब से। हफ़ीज़ साईं, मां तव्हां खां पुछां त भला छा सूरत हाल आहे विच में त सुप्रीम कोर्ट जो फ़हीम साहब इज़ बैक और मैं उनको अभी देख नहीं पा रहा हूँ। आई थिंक ये होता है जब व्हेन यू डू अ लाइव ट्रांसमिशन एंड पीपल फ्रॉम डिफरेंट सिटीज व्हेन दे कम टुगेदर, not cities but in fact the countries, so this is probably Fahim Saab, you are back, can you hear me? Fahim Zama साहब, आपको आवाज़ आ रही है? Can you hear me sir? जी मैं समझ रहा था कि शायद फर्स्ट वर्ल्ड इंटरनेट का प्रॉब्लम है, मुझे लगता है ये हमारे इंटरनेट। नहीं सर, बाकी सब लोग जो हैं वो अवेलेबल थे, आप ही जो है वो डिस्कनेक्ट हो गए। यस आई कैन हियर यू।
تو میں نے گفتگو کی شروعات آپ سے کی تھی. آپ سے میں نے ایک سوال کیا تھا, میں پھر سے کر سکتا ہوں اس کو. بحریہ جی ٹاؤن کا جو کے لیے ملٹی فیریس لیئرڈ پرابلم ہے کہ ہم تو I think we are having a problem with sound. یا فہیم صاحب کی آواز جو ہے وہ کٹ رہی ہے. فہیم صاحب آپ کو آواز آ رہی ہے ہماری؟ I think you must have weak internet connection. یا اچھا, ایک گزارش میں کروں باقی تمام دوستوں کو کہ اگر آپ نہیں بول رہے ہیں تو آپ جو ہے اپنے مائک جو ہے وہ آف کر دیں گے تو بیک گراؤنڈ وائس کم آئے گا. فہیم صاحب آر یو بیک؟ آپ کی آواز ہمیں نہیں آ رہی. تو آئی تھنک جب تک ہمارا کنیکشن جو ہے وہ ریسٹور ہو جائے فہیم صاحب سے, ہم چلتے ہیں حفیظ بلوچ صاحب کی طرف. حفیظ سائیں تہاں کھاں تھا حال وال وٹھوں त छा सूरत हाल आहे अॼुकल्ह वरी जेके पुलिस जा रेड ऐं माण्हुनि जा एहतजाज ऐं ॾाढियूं ख़ौफ़नाक क़िस्म जूं तस्वीरूं जेके आहिनि बिल्डोज़रनि जूं, औरतुनि जूं ऐं ज़ख़्मी माण्हुनि जूं जेके मीडिया में छपजनि पियूं, त वरी कहिड़ियूं नयूं डेवलपमेंट्स थियनि पियूं, तव्हां असांखे थोरो अपडेट कंदो? साईं बहरिया टाउन जॾहिं खां धरती ते आयो आहे, पंहिंजो पेर जमाए आयो आहे, तॾहिं खां हिते जा मक़ामी माण्हू हिकिड़े ख़ौफ़ ऐं हरास में ज़िंदगी गुज़ारनि. अॼु खां 4 साल पहिरीं जंहिं तरीक़े सां, जंहिं बरबरी तरीक़े सां उन लातार ऐं ज़मीननि जो कब्ज़ो करणु शुरू कयो, वक़्फ़े सां इहो सिलसिलो जारी रहियो. जेसि ताईं सुप्रीम कोर्ट जो पहिरियों फ़ैसिलो आयो, उन खां पुठियां कुझु महीना आराम सां गुज़रिया. ईअं लॻियो पिए त हाणे कम सभु या तरीक़ा सभु कम सीधा थी वेंदा. पर जॾहिं एप्लीमेंट बेंच जो फ़ैसिलो आयो, पहिरीं फ़ैसिले खां उन खां पुठियां जेको फ़ैसिलो हुयो, उन असांखे ज़्यादा मायूस करे छॾियो. जेको हिकिड़ो गैर क़ानूनी फ़ैसिलो हो, उन्हनि अहिड़ो ॾिनो, उन्हनि खे शइ मिली वई बहरिया टाउन खे. ऐं कुझु आसे ताईं जॾहिं उहो फ़ैसिले खां पुठियां 16,800 एकड़नि ताईं उनखे महदूद करण जो ऑर्डर हुयो, कुझु अरसे ताईं माठार हुई. पर जेके डेवलपमेंट ॾिठा पे, असांखे ख़बर हुयो त हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं इहो वरी पंहिंजो जाइ लॻंदो, पार कंदो वरी. त इन रमज़ान ते अॼु खां 4 ॾींहं पहिरियों नूर मोहम्मद गबूल ते इन्हनि बिल्डोज़रनि सां शुरू कई. त मुराद गबूल जेको नूर मोहम्मद गबूल जो पुटु आहे, उन मूंखे फ़ोन कई अदा त इहो मसइलो कई कब्ज़े लाइ अचनि पिया. हुयोसि त कंहिंखे भरिसां खां फ़ोन आयो त अदा एॾे अच त बहरिया वारा वॾी तादाद में पुलिस अठाला खणी, गार्ड खणी उहो वरी अचे पियो. हाणे मुंहिंजे लाइ मसइलो इहो हो त हिकिड़े साइड बिल्कुलु अपोज़िट साइड में, हिकिड़ो साइड जेको शुरूआती साइड आहे जिते नूर मोहम्मद गबूल ॻोठ आहे, उते का ॿियो हुनजी उबतड़ साइड ते अब्दुल्ला गबूल ॻोठ ते उते का पियो थिए. असां निकितो त वरी फ़ोन आयो असांखे इहो जोकिया हाज़िरीअ जे माण्हुनि जो, कमाल ख़ान जोकिया मरूम जा ज़मीन सर्वे मुर्सी ज़मीन आहिनि, इन्हीअ पट ते आहिनि अब्दुल्ला गबूल जे पासे में. उन्हनि रड़ पे कई त हिते अचो, त हिते असांखे मारीनि पिया, फायरिंग पियो थिए. दिमाग़ में सभिनी खां पहिरियों जेको कुझु थियो पिए 5 मिंटनि में मूंखे मोकिलियो त आउं दुनिया खे ॾेखारियां त असां हिते माण्हुनि सां कहिड़ो ज़ुल्म पियो थिए. उन्हनि वीचारनि मूं ॾे वीडियो 2 टे मोकिलिया, उहो मूं अपलोड करे छॾिया. ऐं उते धरती इलाही ख़तरनाक सूरत हुई. उन फायरिंग कई हुई, लाठीचार्ज कई, माइयुनि खे उन मथां बुलडोज़र चढ़ाया हुआ.
जेको थियो आहे अकेलो फालतूस ऐं ॿिया 2-टे मर्द हुया जेके भॼी विया लाठी चार्ज खां पुठियां, कुझु मायूं ॿेठियूं हुयूं। मां उन्हनि खे हिकु साइड ते करे उन्हनि खे घर मोकिले छॾियो ऐं अब्दुल्ला कबूल ॻोठ वारनि खे मूं हिकिड़े साइड ते कयो, छो जो उन सूरतहाल अहिड़ो हो त पुलिस जो जेको इंतज़ामिया जेके सिपाही बीठा हुआ उहे अग्रेशन में हुआ, उन्हनि जा गार्ड अग्रेशन में हुआ। जेकॾहिं असां कुझु कयूं हा त उहो थी सघे त अञा इम्पैक्ट कुझु ज़्यादा ई पए हा त माण्हुनि खे ज़्यादा नुक़सान थी विया। उन्हनि खे जेतिरी ज़मीन कब्ज़ो करण जी हुई शुरूआती उन कब्ज़ा कया ऐं विया हलिया। उन खां पुठियां मूं फोन कयो मुराद खे त उते जो सूरतहाल छा आहे, त उन्हनि चयो त फ़िलहाल त असां बजाए छॾिया आहिनि पर इहे वरी ईंदा। ठीकु आहे, वरी जेकॾहिं ईंदा त ॾिसंदासीं। ॿिए ॾींहुं सुबुह जो उथण खां पुठियां वरी ॿिन्ही साइडनि खां मूंखे फोन आयो। हिकिड़े साइड ते फोन आयो त मुराद कबूल जो फोन आयो त वरी अची विया आहिनि ऐं वॾा गाॾियूं पुलिस वारा खणी, ऐं ॿिए साइड ते वरी आदि बख़्श गबोल जेको अब्दुल्ला कबूल ॻोठ जे परियां पासे आहे। ये ॿई ॻोठ जेके आहिनि इहे सिर्फ़ु ॿाहिरि आहिनि बैरिया टाउन खां, जेके ज़िक्र आऊं करियां थो, चाहे नूर मोहम्मद कबूल ॻोठ हुजे, चाहे उहो अब्दुल्ला कबूल ॻोठ हुजे, चाहे आदि बख़्श गबोल। त पोइ आउं तकड़ में आदि बख़्श गबोल ॻोठ वारनि ॾे वियुसि, छो जो उहे वेठा हुआ ऐं पुलिस वारा ऐं उन जा गार्ड उन्हनि जे साम्हूं बीठा हुआ। त आउं वियुसि हलियुसि उते। मुंहिंजे वञण खां पहिरीं उन्हनि MP सलीम बलोच जेको पीपल्स पार्टी आहे उन्हनि खे फोन कयो हो त असांजे मथां इहो थिए पियो, असां कयो। आउं कीअं उते पहुतुसि त SHO ऐं उन्हनि में हिकिड़ो अमलदार हो या मुलाज़िम हो जेके कैप्टन आमिर या कर्नल आमिर पंहिंजे पाण खे सॾीनि पिए, तव्हां फोर्स जो माण्हू आहियां, मां ईअं कंदुसि, मां हूअं कंदुसि, मूंखे ज़मीन खपे, तव्हां ज़मीन हिते ॾींदव ठीकु आहे, पैसा जेके खपे पैसा ॾींदा, त जेकॾहिं इहो ज़मीन कोन ॾींदो हितां खां ज़मीन खणंदुसि, हितां खां ज़मीन कोन ॾींदो तव्हां हुतां खां ज़मीन खणंदुसि। उहे वीचारा रड़ पिया कनि त इहो जेको शुरूआती ज़मीन जो तूं ॻाल्हि पियो करी असांजे ॻोठनि ते वेंदो आहे, असांजा ॿार आहिनि, असांजा बच्चा आहिनि, उहो गाॾियुनि जे हेठि आहिनि, उहो उनजी ॻाल्हि ॿुधण खां पहिरीं चए छॾियो त इहो बि आज़माईंदासीं, तव्हां पंहिंजा ॿार खणी अचो, हम देखेंगे, ये भी आप आज़मा के देख लो। अहिड़ो रहूं न त असां इहो ॻाल्हि ई हली रहियो हो त SHO मथां फोन आयो SSP जे, त सलीम बलोच शिकायत पियो करे त तव्हां माण्हुनि खे तंग पिया कयो। SHO उहो फोन खणी कैप्टन खे ॾेई छॾियो। हाणे मुंहिंजे साम्हूं वेठो आहे ऐं उहो SSP खे SSP सां ईअं ॻाल्हाए पियो जेको हिकिड़ो IG पंहिंजे मातहत सां ॻाल्हाए। हाँ, किसी MP को नहीं जानता, मैं किसी को नहीं जानता, किसी जिसको वो आना है वो हमारे सामने आए, ग्राउंड पे हम वो बात करें। अहिड़ी तज़लील अंदाज़ सां हिकिड़ो MP आहे, माण्हुनि जो हज़ारों वोट खणी आयो आहे, पर हुनजो इज़त इहो आहे त उहो हमरा चए थो तव्हां उनखे सुञाणा ई कोन थो। ठीकु आहे, पोइ असांजे सम्झ में जेको आयो ॻोठ जी ज़मीन बचाइण लाइ असां हिकिड़े साइड खां उन्हनि खे ॿी साइड ते मूव करायो त बाबा हाणे हिननि जी जान छॾियो, ॻोठ जी जान छॾियो, जेको पासे वारो जेको ज़मीन आहे उहो तव्हां खणो। इहो थी वियो, फ़ैसिलो थी वियो त उन्हनि उते कमु शुरू करे छॾियो। उन्हनि वीचारनि मूं वटि रड़ कई त हाणे असीं छा कयूं। मुंहिंजे लाइ बि ज़्यादा ऑप्शन कोन हुया, एक्चुअली आउं इहो सिधो चई थो छॾियां त मां बि हिकिड़ो अवामी पार्टी जो कोन आहियां, इंडिजिनियस राइट्स अलायंस जो बि, पर मूं वटि उहा ताक़त कोन्हे त मां हिननि बिल्डोज़रनि खे 10 माण्हुनि जी या 15 माण्हुनि जे मां हिननि खे रोकियां या मां कुझु कयां। त मूं बि पार्ट कई, मां अची सोशल मीडिया संभालियुमि, जेके वीडियो मूं वटि आया मूं अपलोड करणु शुरू कया, जेके कल्ह जा वीडियो हुआ, जेके अॼु जा मसइलनि 2 ॾींहंनि जा वीडियो हुआ मूं अपलोड कया। इहो ॾींहुं इन्हीअ तकलीफ़ में गुज़रियो त असांजा माण्हू, असांजा मारवाड़ा, असांजा भेनर सभु तकलीफ़ में। ॿिए ॾींहुं वरी सुबुह जो मूंखे फोन आयो, वरी आदि बख़्श गबोल जे भरिसां जेका रहवासी हुआ, इहे जेके जंहिंजो ज़मीन हुयो दाद करीम कलमती बलोच, अलमियो ॾिसो इहो दाद करीम कलमती बलोच MP सलीम जो कज़न आहे। हाणे हू रड़ पियो करे, असांखे फोन करे चए पियो त अचो मुंहिंजी ज़मीन बचायो, माण्हुनि खे फोन थो करे, त माण्हू वीचारा सभु विया, सुबुह साण असां सभु वियासीं उते, ठीक ठाक 100-200 खनि माण्हू जमा थिया। उहो अमरा वरी आयो जेको कैप्टन आमिर आहे, अलाए मेजर आमिर आहे रिटायर्ड, उहो बि चए थो आउं अथॉरिटी आहियां, आउं ज़मीन खणंदुसि, पैसा खणो त पैसा आउं तव्हांखे ॾियण लाइ तयार। उते माण्हुनि रड़ कई त तूं जो हैसियत छा आहे, तूं आई तूं हिकिड़ो मुलाज़िम आहीं, तूं कहिड़ी हैसियत सां असांखां ज़मीन पियो घुरी, ऐं तोखे अहिड़ो ताक़त कंहिंखे ॾिनो आहे।
चई न बसि आउं अथॉरिटी आहियां, मूं सां ॻाल्हि कयो। कैमरा फोन कयो एसएसपी के असांजे साम्हूं, चए थो त हिते मां आदमी बंदे बहुत हैं, आप अपना वो भेजें और फोर्स भेजें। जे जीअं ई चई बची विया, छो जो माण्हू अञा अची रहिया हुआ, पुलिस वारा विया हलिया, त कैमरा बि हुतां खां नाक थी हलियो वियो। जीअं हितां खां नाका असां चलो हिकिड़ो सुकून त थी वियो, हितां खां त परे थी विया। जीअं ई घर पहुतुसि त मूंखे मुराद जे भाउ फोन कयो, नूर मोहम्मद ॻोठ जे मामा फैज़ मोहम्मद मरून जे पुटु, त मुंहिंजे अदा खे मारे पुलिस खणी विया आहिनि, खणी थाणे ते विया आहिनि। त मुंहिंजे सम्झ में जेको कुझु आयो हूंदे, त मां पंहिंजे दोस्तनि खे फोन कयो, इवन फ़हीम ज़मा सर खे बि मूं फोन कयो, त हाणे कुझु कयो वीचारे खे हितां खां छॾायो, ऐं हिननि खे पुठियां बि हाणे त ग़लति थी वेंदो, हिकिड़ो त हुनजी ज़मीन ते कनि था, ॿियो हुन ते अदा हफ़ीज़ तशदुद करे हुनखे हाणे थाणे ते खणी विया आहिनि, पंहिंजे जेके हफ़ीज़ असांजा वकील दोस्त हुआ। अदा हफ़ीज़ हाणे इहे घणा ॻोठ आहिनि नवां जिन ते जी घणा इहे ॻोठ आहिनि जिते चढ़ाइयूं कनि था पिया? अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे त कुझु ॻोठ बैरिया टाउन जे पासे में आहिनि ऐं कुझु ॻोठ अंदरि आहिनि। जेके अंदरि आहिनि उन्हनि खे फ़लस्तीनी जेके इसराइल फ़लस्तीन जे ॻोठनि खे कयो आहे, मोहल्लनि कयो आहे, जंहिंमें अरबा क़बूल ॻोठ आहे उनखे 4 दीवारी में बंदि करे छॾियऊं। हिकिड़ो आजी अली मोहम्मद ॻोठ आहे, उनखे बि 4 दीवारी में बंदि करे छॾियऊं। दीपार गुंदर आहे, उनखे बि 4 दीवारी में बंदि करे छॾियऊं। हिकिड़ो गुंदरनि जो बुरफतन जो ॻोठ आहे, उनखे बि 4 दीवारी में बंदि कयाऊं। उन्हनि जो सराउंडिंग सॼो बंदि आहे, सील लॻा पिया आहिनि। ईअं ई जीअं फ़लस्तीनी वीचारा इसराइली फ़लस्तीन खे बंदि कंदा आहिनि। ऐं कुझु ॻोठ जेके ॿाहिरि आहिनि, जंहिंमें नूर मोहम्मद गबोल ॻोठ आहे, ॿाहिरि आहे, उस्मान अल्लाह रखियो ॻोठ आहे, ॿाहिरि आहे, दीपार गुंदर सॉरी कीर्तर ॻोठ आहे, इहो बि ॿाहिरि आहे, आदि बख्श ॻोठ ॿाहिरि आहे, ऐं अब्दुल्ला गबोल ॻोठ ॿाहिरि आहे, दरिया ख़ान गबोल ॻोठ ॿाहिरि आहे। इन्हनि ते हींअर जेके जंहिं ॻोठनि ते चढ़ाई थियो आहे, पहिरीं ॻोठ ते जेको चढ़ाई थियो आहे नूर मोहम्मद गबोल ॻोठ ते, उनखां शुरू थियो, उनखां पुठियां अब्दुल्ला गबोल ते, पोइ आदि बख्श गबोल ते, ऐं अॼु कुझु कमु कयूं पिए दरिया ख़ान गबोल ते। जॾहिं असीं साफ़ ई खणी हुते पहुची वियासीं त उहे कम बंदि करे छॾे हलिया विया। त इहे जेके ॻोठ आहिनि इहे पासे में आहिनि, पर अंदरि थ्रेट आहिनि, इन्हनि जा रस्ता बंदि करे छॾियऊं। उन्हनि खे हर रोज़ ॿिए ॾींहुं इन्हनि खे तंग कंदा आहिनि त ये ज़मीन हमारे को दो, हम आपको यहाँ से उठा लेंगे, धमकियूं पिया ॾियनि। इहे सभु कुझु इहो कमु हलंदड़ आहे 6 महीननि खां। हाणे त वलार शुरू कयूं, हाणे त उहो बिल्डोज़र खणी, सिपाही खणी इन्हनि ॻोठनि मथां चाढ़ी था कनि। महिरबानी अदा हफ़ीज़, तव्हांजे इन अपडेट जी ॾाढी ख़ौफ़नाक सूरत हाल तव्हां ॿुधायो पिया, जंहिं तरह सां ॻोठाणनि खे ई चढ़ायूं करे, हथियार बंदि वठी करे, पुलिस वठी करे, बिल्डोज़र वठी करे ॻोठनि खे बिल्डोज़ कनि था पिया। दैट्स वेरी स्कैरी। फ़हीम साहब, आपको आवाज़ आ रही है हमारी? फ़हीम ज़मा साहब, आपको आवाज़ आ रही है? फ़हीम साहब, कैन यू हियर अस? जी, अब आना शुरू हुई है। अच्छा, तो हफीज़ हमें बता रहे थे जी, कि loud किस and तरह clear. से, Can you hear me? जी ओके, हफीज़ बलोच साहब बता रहे थे कि किस तरह से जो है गाँव पर, देहातों पर बहरिया के लोग हमले कर रहे हैं और उनको पैसों की ऑफर भी कर रहे मैंने हैं। सुना और हफीज को। ओके, तो सुप्रीम कोर्ट का जब फैसला आया था तो उसके बाद ऐसा लग रहा था कि अब ये इशू ठंडा हो जाएगा और अब जो बाउंड्रीज हैं बहरिया टाउन की वो लीगलाइज कर दी हैं कोर्ट ने। तो अब फिर ये इश्यूज क्यों पैदा हो रहे हैं आपके ख्याल में? मुश्ताक, अगर आप मुझे अलाउ करें तो मैं आपको थोड़ा सा पीछे ले जाऊं सुप्रीम कोर्ट के प्लीज फैसले प्लीज से पहले। प्लीज। जी जी बोलिए प्लीज। देखिए, हमारी एक साथी थी परवीन रहमान, औरंगी पायलट प्रोजेक्ट में वो काम करती थी। हम उनके मर्डरर्स को तलाश
اچھا، اور اس وقت ہمارا خیال یہ تھا کہ چونکہ زمین اس کی جو ریونیو لمٹس ہیں ان کو میپ کی، تو شاید کوئی بحریہ ٹاؤن کے بارے میں کہ بحریہ ٹاؤن میں کیا ظلم و زیادتی ہو رہی ہے اس کے بارے میں نہیں جانتے تھے. نہ ہی حفیظ صاحب سے ملاقات ہوئی تھی، نہ ہی سندھ کی اوور آل سول سوسائٹی ہم تک کوئی بات پہنچی تھی. تو وہ تو جب ہم تحقیقات کرنا شروع کر رہے تھے تو ہمیں بحریہ ٹاؤن اور بحریہ ٹاؤن کے جو ڈائریکٹ اور انڈائریکٹ ایفیکٹس ہیں کراچی بالعموم سندھ پر اور یہاں کے ان کے بارے Fahim sir, we're losing you again. Fahim sir, can you hear us? साईं ही ॿियो दफ़ो जेको आहे फ़हीम साहब सां असांजो राब्तो जेको आहे उहो جی I can now hear you. Can you hear me? ओके जी जी प्लीज़ कंटिन्यू करें. جی میرے خیال میں بحریہ کوئی سازش لگی. بالکل آپ ہی کو بولنے نہیں دے رہے ہیں، باقی تو میری آواز آ رہی ہے؟ ابھی آئی. اچھا دیکھیے ہم نے کوشش یہ کی تھی، ہمیں جب ہم وہ تحقیقات کر رہے تھے ڈان اخبار کے میں اپنی رپورٹ کے لیے، تو اس وقت ہمیں اندازہ ہوا کہ یہ کراچی کے جو گڈاب ٹاؤن کے دیہات ہیں، گاؤں ہیں، یہ ان کے ساتھ ظلم و زیادتی ہو رہی ہے. ہم نے ٹیکٹیکلی ایک ڈیسیشن یہ لیا تھا کہ جب تک اس ایشو کو سندھ کراچی کا، یعنی میں کراچی کو کسی طرح سے الگ نہیں کرنا چاہ رہا، مگر چونکہ اس کی ڈیوائڈ پہ نہ ہے تو اس کو ہماری کوشش تھی کہ ہم دونوں چیزوں کو کسی طرح سے مرج کریں، اور اگر وہ ہم مرج کر پائے تو پھر ایک بڑی جو تو اس میں سب گڈاب کے اور ملیر کے دیہات کے ساتھ جو زیادتی ہو رہی تھی، ہم نے اس کو جوڑنے کی کوشش کی کہ بحریہ ٹاؤن کی یہ جو نام نہاد ڈیولپمنٹ ہو رہی ہے اس کا اوور آل سندھ اور بالخصوص کراچی کو کیا نقصان ہوگا. تو دیکھیے اس جہاں مطلب دیہات کا، گاؤں والوں کے ساتھ زیادتی کا، پولیس ابڈکشنز کا سارا تھا، وہاں ایک اور بڑا مسئلہ ہے کہ وہ پیسہ جو کراچی کی انتہا سے زیادہ ضروری جو ہاؤسنگ میں جایا کرتا تھا، وہ بحریہ ٹاؤن کراچی اور ڈی ایچ ایس سٹی نے سائفن آف کرنا شروع کر دیا. اور جب وہ پیسہ سائفن آف کرنا شروع کیا تو وہ کراچی شہر کے اندر ایک ایسی گورنمنٹ جس کا we lost فہیم صاحب اگین. اور بڑی ہی اہم گفتگو ہو رہی تھی، ہمیں وہ کانٹیکس بتا رہے تھے کہ کس طرح سے ان کی جو انویسٹیگیشن رپورٹ تھی جو ڈان میں چھپی تھی، اور وہ بیسیکلی رپورٹ کچھ اور کرنے گئے تھے اینڈ دے اینڈڈ اپ رپورٹنگ آن دس ایشو. اور فہیم صاحب کی ویسے وہ سٹوریز میں نے پھر سے پڑھی ہیں، اسپیشلی پروین رحمان کے مرڈر پہ جو ان کی سٹوری ہے، 2-3 سٹوریز ہیں، بڑی زبردست ہیں، ضرور پڑھنی چاہیے. فہیم صاحب آئی تھنک یو آر بیک اگین، کین یو ہیئر اس؟ فہیم صاحب آپ کو آواز آ رہی ہے؟
जी should I जी प्लीज continue? कंटिन्यू, जी प्लीज कंटिन्यू। जी कोशिश की थी कि हम लोगों को ये बताएं कि ये 40-45 गांवों का मसला नहीं है, ये सिर्फ 40-45 गांवों में रहने वालों का मसला नहीं है, ये पूरे सिंध का मसला है, ये कराची का मसला है। इसके अंदर कराची के पानी दांव पे लग रहा है, इसके अंदर कराची का वो पैसा जो उसमें जाता था कराची में हाउसिंग करने में, ये उसका है। और सबसे बड़ी बात, कराची के अंदर जुर्म को प्रमोट करने का मसला है। अच्छा, जब हमने ये तमाम चीजें लोगों के मुकामी देहात के लोगों के साथ ज्वाइन की तो हमारी स्ट्रेटेजी बहुत हद तक कामयाब रही और एक ओवरऑल अर्बन रूरल इंटीरियर पूरे पाकिस्तान में उसदाई देना शुरू। और मेरे ख्याल में अभी भी वो तमाम दोस्त जो इस वक्त बात कर रहे हैं उनको ये कोशिश करना चाहिए है कि वो बहरिया का जो इशू है, जबकि सबसे इंपॉर्टेंट इशू बहरिया टाउन का या जो जुल्म है वो वहां की मुकामी आबादी के साथ 69 के जो सेक्शन मैप्स हैं उन आई थिंक वही हो रहा है जो हम सोच रहे थे कि सिर्फ फ़हीम साहब की सुहेल, आई थिंक सिर्फ फ़हीम साहब जो ही कनेक्शन जेको आहे वो बार बार अचे वञे थो। ऐं Maybe if we can ask him, Fahim Saab agar इंतजार जाता हूँ। ना इट्स ओके, वी अंडरस्टैंड, आई मीन ठीक ना कंटिन्यू करें प्लीज अगर आप इफ यू आर बैक। हमने कोशिश ये की कि एक तरफ जो सिंध हुकूमत, और याद रहे ये सिंध हुकूमत का मसला नहीं है, ये सिंध के अंदर जो अरबाब इख्तदार हैं, ठीक है, जिसके अंदर सिर्फ और सिर्फ सिंध की रूलिंग फैमिली ही नहीं है, यहाँ की इस्टेब्लिशमेंट, ये अरबाब इख्तदार का मसला है। ये इन तमाम चीजों को जब तक आप इसके कानूनी पहलू पे किस तरह से जुल्म जाती हुई है, इसका हिस्टोरिकल पर्सपेक्टिव, यानी कि मेरे पास 1969 और 1981 के सर्वे जनरल ऑफ पाकिस्तान के पब्लिश्ड मैप्स हैं जिनके अंदर गांव मौजूद हैं जिनको सफायस्ती से मिटा दिया गया है और उन गांवों के रास्ते खत्म दिए गए, और वो रिसोर्स जो कराची शहर के लिए ईयरमार्क, यानी K4 का पानी है जो कि 26 करोड़ गैलन 2002-2003 में डिसाइड किया गया था कि उसके शहर के लिए आएगा, उसकी डाइवर्जन है बैरियर टाउन और DHS सिटी में। और जो मौजूदा पानी आया है ना अगले 10 साल आ पाएगा, जो यहाँ से उसको जो है हम गोल्फ कोर्सेज के लिए इस्तेमाल किया जा रहा है, जहां पर लोगों को पीने के लिए बूंद पानी नहीं है। ये इन तमाम चीजों को लेकर चलने की जरूरत है ताकि जी फ़हीम साहब आप बात कंटिन्यू कीजिए। फ़हीम साहब कैन यू हियर अस? आई थिंक वही प्रॉब्लम है और
Fahim Saab, can you hear us? साईं मुंहिंजे ख़्याल में कनेक्शन जेको आहे तमामु ख़राबु आहे, तमामु फ्रीक्वेंट डिसरप्शन्स आहिनि. हलूं था साईं अब्दुल ख़ालिक जुनेजो साहब जिन ॾे, जेके सिंध प्रोग्रेसिव एक्शन कमेटी जा ऐं सिंध इंडिजिनस अलायंस जा अॻुवाण आहिनि. साईं ख़ालिक जुनेजो साहब, तव्हां ॾे था अचूं. तव्हां असांखे ॿुधायो त जेका 4 सालनि जी जदोजहद आहे बहरिया टाउन जे ख़िलाफ़ ऐं जेके मक़ामी माण्हू आहिनि जेके उन्हनि जे हक़नि जी, उन में पाण किथे पहुता आहियूं? साईं तव्हांखे आवाज़ अचे थो ख़ालिक जुनेजो साहब? हा साईं, थोड़ी डिस्टर्बेंस थी वई, हाणे अचे थो. हा ज़बरदस्त, तव्हांजो आवाज़ बिल्कुलु सही पियो अचे. मूं तव्हां खां पुछो पिए त बहरिया टाउन जे मतिलबु जेको उनजो ज़ुल्म आहे, जेका उनजा जेके कब्ज़ा आहिनि माण्हुनि जे ॻोठनि ते, उन ते जेका तहरीक आहे सिंध इंडिजिनस अलायंस जी ऐं सिंध प्रोग्रेसिव एक्शन कमेटी जी, उन जा तव्हां सरगर्म हिसो आहियो, अॻुवाण आहियो, उहा पंहिंजी तहरीक किथे पहुती आहे ऐं तव्हांजे ख़्याल में छा पियो थिए? तव्हांजो आवाज़ नथो अचे साईं. तव्हांजो आवाज़ नथो अचे साईं. साईं म्यूट त कोन्हे? बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में म्यूट हूंदो ऐं उनजे करे ई जेको आहे सो आवाज़ नथो अचे. सवेर त बिल्कुलु सही पिया आहियो ख़ालिक जुनेजो साहब जो आवाज़. साईं ख़ालिक साहब, तव्हांजो आवाज़ जेको आहे नथो अचे. सो डॉक्टर एजाज़ तुर्क जेके आहिनि उहे सफ़र में आहिनि पंहिंजे घर जी तरफ़, पंहिंजे क्लिनिक खां. ऐं साईं ख़ालिक जुनेजो साहब, तव्हां आवाज़ अचे थो? न, तव्हांजो आवाज़ नथो अचे. सुहेल, मतिलबु 5G जे एरा में असां अञा का हा न 5G अञा मुंहिंजे ख़्याल में सभिनी वटि न आहे. त इहे ज़रूरु चैलेंजिस आहिनि पाण वटि. टेक्नोलॉजी ख़ासि तौर ते जॾहिं पाण पाकिस्तान मां दोस्तनि खे जेको आहे कनेक्शन ओड़ो नथो मिले. हफ़ीज़ जो आवाज़ बिल्कुलु सही पे आयो. ऐं मूं जॾहिं टेस्ट ट्रांसमिशन कई पे, टेस्टिंग कई पे, त साईं ख़ालिक जुनेजो हिसाब सां बि बिल्कुलु सही असांजी कचहरी थी पे, हाल अहवाल थिया पे. ऐं पर समहाउ हफ़ीज़ तव्हां असां सां गॾु रहिजो प्लीज़, वञिजो न. तव्हां ॾे वरी असां वापसि ईंदासीं, थोरो असां ख़ालिक जुनेजो साहब खां हाल अहवाल वठूं. ऐं साईं जुनेजो साहब, तव्हां ॾे आवाज़ अचे थो? हा, महिरबानी तव्हांजी. ऐं सुहेल, मतिलबु सभिनी जो इहो ई हुयो त जॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो त उन खां पोइ मतिलबु शयूं मतां नॉर्मलाइज़ थी वञनि ऐं कोर्ट जेके बि इरेगुलरिटीज़ हुयूं उन्हनि खां, उन्हनि जे बदिले में मलिक रियाज़ खां 500 अरब रुपया वठी करे हिकिड़े क़िस्म जो NRO उनखे ॾेई छॾियो. ऐं सभिनी इहो सम्झो वियो त हाणे शयूं सभिनी वटि वाज़े आहिनि. यानी जेके डिमार्केशन थी, जेके बि डिस्क्रिपेंसीज़ आइडेंटिफाई कयूं वयूं डॉन जी स्टोरीज़ में ॻोठाणनि तरफ़ां, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इहो हुयो. ऐं कल्ह बिलावल बि जॾहिं ॻाल्हायो पे मीडिया सां प्रेस कॉन्फ्रेंस में, उन बि इहो ई चयो त भई कोर्ट जो फ़ैसिलो आहे, कोर्ट फ़ैसिलो करे छॾियो आहे, त हाणे असां छा था करे सघूं. सो जनरल अंडरस्टैंडिंग इहा हुई त कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ मामिलो थधो थींदो ऐं हिकिड़ी लेजिटिमेसी मिली वई बहरिया टाउन खे. पर हीअ जेका रिसेंट असॉल्ट आहे ॻोठनि जे मथां, जंहिंजो अदा हफ़ीज़ काफ़ी डिटेल्ड में बयानु पे कयो, ऐं उहो ईअं ई आहे त असां सोचियो पिया शायदि हिकु ॿ ॻोठ आहिनि, पर हिकु ॿ ॻोठ कोन्हनि के जेके नाला खईं पे, लिस्ट पे पेश कयईं. साईं जुनेजो साहब, तव्हां वापसि अची विया? हाणे साईं आवाज़ अचे थो? बिल्कुलु. तव्हां प्लीज़ कंटिन्यू कयो जेको मूं तव्हां खां सुवाल कयो. मां पंहिंजी ॻाल्हि बाद में कंदुसि. हा, मूं इहो पे चयो त हिन जा बहरिया टाउन जा डिटेल्स त तव्हांखे फ़हीम साहब वधीक ॿुधाए हा.
मां थोरो इन जो जेको सियासी पासो आहे उन सां ॻाल्हि कंदुसि थोरो तव्हांजो टाइम वठी पोइ अॼु जे ॾींहुं अचां थो। असां सम्झूं था इहो बैरिया टाउन हिकिड़ी सिंबॉलिक इन जी हैसियत थी वई आहे। अदरवाइज़ बैरिया टाउन सिर्फ़ु वाहिद अहिड़ो मनसूबो न आहे। इन क़िस्म जा इलाही सारा मनसूबा इन सां गॾु या ॿिया पाइपलाइन में आहिनि, जीअं DH आहे, ज़ुल्फ़कार आबाद आहे, या इवन जेके रेबिस्ट जे लाइ ज़मीन घारे में रखी वई उहा बि इन्हनि खे ॾिनी वञे थी पई। त बैरिया टाउन हुनजो हिकिड़ो सिंबॉलिक हैसियत इख्तियार करे विया सिंध ते सरमाएदारणी यलगार जी। ऐं असां सम्झूं था इहो 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म आहे। 18वीं सदीअ में जो कॉलोनियलिज़म हो हुनजो मक़सदु इहो हो त जेके कमज़ोर क़ौमूं हुयूं, मुल्क हुया, उन्हनि जे वसीलनि ते कब्ज़ो करणु। हाणे हुन में इज़ाफ़ो इहो आहे त वसीलनि सां गॾु ख़ुदि उन्हनि जे ज़मीन ते कब्ज़ो कयो थो वञे पियो। छो इहो हिकु त हिन जो इंटरनेशनल फैक्टर आहे। ऐं जीअं तव्हां मूंखां वधीक ॼाणो था हिते वेठा आहियो त हाणे जेके कंपनियूं आहिनि, मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि, उहे रियासत खां वधीक ताक़तवर थी वियूं आहिनि। रियासतूं हाणे उन्हनि जूं फैसिलिटेटर थी वियूं आहिनि। त पाकिस्तान जी रियासत जेका आहे सा उन इंटरनेशनल कैपिटलिस्ट जेका यलगार आहे दुनिया ते उन जी फैसिलिटेटर आहे। ऐं ही बैरिया टाउन ऐं मलिक रियाज़ इहो जेको आहे इहो उनजो हिसो आहिनि। हाणे असां सम्झूं था त इन ज़रिए सां मुकमिल सिंध खे हिकिड़ी कॉलोनी बणायो वञे थो पियो। ऐं अचूं बैरिया टाउन ते त इन ते 5 सालनि खां सिंध इंडिजिनियस राइट्स अलायंस जदोजहद करे थो पियो। ॿियो ईअं त इहो तव्हांखे हफ़ीज़ ॿुधायो, तव्हांखे ख़बर बि आहे त हिन ते जॾहिं ज़मीनुनि ते हुननि कब्ज़ा कया, कुझु माण्हुनि थोरनि माण्हुनि मर्ज़ीअ सां ॾिनियूं ज़मीनूं, ॿियनि माण्हुनि खां ज़बरदस्ती वरितऊं। उन्हनि में ॿियनि माण्हुनि ज़बरदस्तीअ वारनि मज़ाहमत न कई। फैज़ मोहम्मद गबोल हिकिड़ो मज़ाहमत करे रहियो हुयो। इन दौरान में सिंध प्रोग्रेसिव कमेटी सिंध में आबादीअ जी इन्फ्लक्स जे ख़िलाफ़ जदोजहद करे रही सॼी सिंध में, ऐं असां गॾाप में प्रोग्राम कयोसीं। त पोइ त इहा ॻाल्हि आई त जेका फैज़ मोहम्मद गबोल जदोजहद करे रहियो आहे ऐं सिंध प्रोग्रेसिव कमेटी बि करे थी पई, इनखे गॾाइजे। पोइ उतां इहो तसवुरु सिंध इंडिजिनियस राइट्स अलायंस जो थियो। पहिरियों उहो कराची इंडिजिनियस राइट्स अलायंस हुयो। पोइ इहा ॻाल्हि आई त भई इंडिजिनियस जेको ॻाल्हि आहे उहा लैंड सां हूंदी आहे ऐं कराचीअ जो मसइलो सिंध जे मसइले खां अलॻि न आहे। पोइ इहो सिंध इंडिजिनियस राइट्स अलायंस थियो आहे ऐं इहो 5 सालनि खां वठी जदोजहद करे थो पियो। इहो फर्दनि जो आहे। पहिरीं हिन में ॿिया बि कुझु माण्हू हुया जेके पोइ पीपुल्स पार्टीअ जी टिकट जे लालच में साइड मटाए असां गॾु पीपुल्स पार्टीअ जे हला विया। जीअं हकीम बलोच आहे या सलीम बलोच आहे, इहे पहिरीं इंडिजिनियस राइट्स अलायंस जो हिसो हुया। या जेको जाम करीम आहे, इहे सभु हिसो हुया। पोइ इलेक्शन जॾहिं आई 18 जी त इहे पासो मटाए होॾे हलिया विया। त हाणे इन सां गॾु मां इहो बि चवां त इन जो ज़िम्मेवार पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत आहे, सिंध जी हुकूमत आहे, जंहिं सॼो गैर कानूनी कमु कयो आहे। जेका सुप्रीम कोर्ट जी पहिरीं ओरिजिनल जजमेंट आहे उहा इन सॼी शइ खे क्लियर ॿुधाए थी। जिन बि माण्हुनि पढ़ी आहे उन क्लियर लिखियो आहे त इहो पूरो सॼे जो सॼो मनसूबो जेको आहे सो इलीगल आहे, विदाउट एनी लीगल अथॉरिटी आहे। इन खे फौरन कैंसिल कयो वञे, ज़मीन रेवेन्यू बोर्ड खे वापसि कई वञे। जेकॾहिं बैरिया टाउन खे ज़मीन खपे थी त उहो नए सिरे नवनि टर्म्स कंडीशन्स ते रेवेन्यू खां ज़मीन या ख़रीद करे। हाणे जीअं मूं चयो न त रियासत जेका आहे उहा हिननि जी फैसिलिटेटर बणियल आहे ऐं असांखे निसाब में पढ़ायो वेंदो आहे त अदलिया जेका आहे उहा रियासत जो हिकिड़ो हिसो आहे। इंतिज़ामिया, पार्लियामेंट ऐं अदलिया इहे रियासत जा थंभ आहिनि। इन्हनि ते रियासत बीठल आहे। रियासत ॿिनि फर्दनि में त इंसाफ़ करे थी, पर जॾहिं रियासत जो मामिलो अचे थो, रियासत जो पासो अचे थी, त पोइ उहो जेको फ़ैसिलो आयो जंहिं चयो त इहो टोटली इलीगल आहे, इन खे कैंसिल कयो वञे,
उन ते अमल दरामद जे लाइ हिकिड़ी बेंच ठाही वई। हाणे इहो सेकेंडरी स्कूल जो शागिर्द बि ॿुधाए सघंदो त इम्प्लीमेंटेशन जी माना छा आहे, त जेको फ़ैसिलो आहे उन ते अमल दरामद करायो वञे, पर उन इम्प्लीमेंटेशन बेंच वरी नओं फ़ैसिलो करे छॾियो त पैसा ॾे त ज़मीन तुंहिंजी थी वई, जेका गैर कानूनी आहे। माना मलिक रियाज़ जी नैरेटिव खे कोर्ट जाइज़ करार ॾिनो। उहा इहा त तव्हां बि ॿुधो हूंदो, मलिक रियाज़ टेलीविजन ते अची सीने ते हथ रखी चई चुको त मां पैसा ॾेई कमु वठंदो आहियां, मां पैसनि जे ज़रिए हर कमु वठी सघां थो। त सुप्रीम कोर्ट उहो साबित करे ॾेखारियो त 460 अरब रुपयनि जे सां उहा ज़मीन जेका इलीगल ही लीगल करे छॾी। ऐं जॾहिं त वकील ॼाणनि था त ज़मीन जे मालिक जो फ़ैसिलो त सिविल कोर्ट कंदी आहे, उहो बि ॻाल्हि ई। पोइ भला जेकॾहिं इहो बि फ़ैसिलो कजे त उहो 16,800 ताईं सुप्रीम कोर्ट उनजी बंदिश कई आहे। ही जेको कमु करे थो पियो, इहो 40,000 खां मथे ते उनजी डेवलपमेंट हले थी पई। ऐं अञा ॿी ज़मीन ते तक़रीबन हाणे 70-80 हज़ार थी वेंदी, जंहिं ते हुन पंहिंजा निशान वञी हया आहिनि, जामशोरे ज़िले तोणी हलियो वियो आहे। इहो सॼो हू तॾहिं करे सघे थो जॾहिं सिंध हुकूमत हुन सां गॾु आहे। ऐं असां सम्झूं था पीपल्स पार्टीअ खे सिंधी माण्हू जेको वोट ॾींदा आहिनि, हू हुनजो मतिलबु इहो वठंदी आहे त हाणे सिंध मुंहिंजी जागीर आहे, ऐं पीपल्स पार्टी सिंध खे जागीर वांगुरु हलाईंदी रही आहे। हाणे बि उन जागीर वांगुरु हलाए थी, छाकाणि त माण्हुनि वोट ॾिनो आहे। हिते मां इहा बि ॻाल्हि कंदो हलां त असांजी जेका मीडिया आहे उनखे बि उन काफ़ी मुसबित रोल कयो बि आहे, पर उनजे काफ़ी शयूं उनजे रिकॉर्ड पासे ते आहिनि बि जेके उनखे दुरुस्त करणु खपनि। त पीपल्स पार्टीअ खे वोट मिलियो आहे, इन जी माना इहा आहे त हाणे हुन खां का पुछा न थिए। जॾहिं त तव्हां हिते अमेरिका में वेठा आहियो, जमहूरियत जी माना इहा आहे त जंहिंखे वोट मिलनि उन खां वधीक जवाबदेही थींदी। पोइ पीपल्स पार्टीअ खे असां इन जो मुकमल तौर ते ज़िम्मेवार सम्झूं था। ऐं उनजो चेयरमैन जेको चवे थो त कोर्ट जे फ़ैसिले ते इहा ज़मीन वई आहे, त मां चवंदुसि उहा कोर्ट जी ओरिजिनल जजमेंट पढ़ी थिए, जंहिंमें इन्हनि जे हुकूमत जो छा ज़िक्र थियल आहे। उन में लिखियल आहे त इलीगल कमु करण जे लाइ एवान सदर मां क़ौनूं ईंदियूं, इहो सुप्रीम कोर्ट जे जजमेंट में लिखियल आहे। तंहिं करे इहा सूरत हाल इन करे ॾुखी आहे। ऐं पुलिस जेका हुते बीठी आहे, हाणे मां हिन ते अचां थो, जेके 2-3 ॾींहं तव्हां तस्वीरूं ॾिठियूं आहिनि, उन में सिंध पुलिस जूं गाॾियूं उन्हनि सां गॾु बीठियूं आहिनि। ऐं हीअ जेका तस्वीर तव्हां ॾिसो था, इन खे जेकॾहिं तव्हां थोरो भेटाईंदव त तव्हांखे फ़लस्तीन में जेकी इज़राइल डेवलपमेंट जे नाले में करे पियो, इहा तस्वीर तव्हांखे हुन सां मिलंदी नज़र ईंदी। त बिल्कुलु उहा सूरत हाल थींदी वञे पई। ऐं मां तव्हांखे इहा गुज़ारिश कयां त इहा सूरत हाल मीडिया ते हाणे आई आहे, पर इहा सूरत हाल घणे अरसे खां हले पई। 2014 में मूं लाहौर जे डेली टाइम्स अख़बार में मज़मून लिखियो हुयो, जेको वरी ही किताब आहे, इन किताब में बि छपियल आहे, द फलस्तीनाइज़ेशन ऑफ सिंध, 2014 में लिखियल आहे। ऐं हुन में मूं लिखियो त फलस्तीन ऐं सिंध जी सूरत हाल साॻी आहे। फ़र्क़ु इहो आहे त उते मसइलो पंहिंजी पीक ते पुॼी वियो आहे, जॾहिं त सिंध में तूफ़ान जेको आहे उहो उभिरी रहियो आहे। उहो तूफ़ान हाणे बिल्कुलु खुली मैदान ते अची वियो आहे। ऐं मां सम्झां थो इनखे बैरा टाउन जेको आहे उहो, या जेका 21वीं सदीअ जो कॉलोनलिज़म आहे ऐं सिंध खे कॉलोनी बणायो पियो वञे, जेको 18वीं सदीअ जे कॉलोनलिज़म खां इन करे वधीक ख़तरनाक आहे त हाणे रुगो वसीला न पर ज़मीन बि खसी थी वञे। उनजे करे सिंधी माण्हुनि खे हाणे बिल्कुलु हिकिड़ी एंटी कॉलोनियल क़िस्म जी जिदोजहद हलाइणी पवंदी, जंहिंजी इंडिजिनियस शुरूआति कई आहे, पर इहा नाकाफ़ी आहे। ऐं इनखे सिंध जे माण्हुनि खे उनजो साथ ॾियणो पवंदो।
ऐं सभिनी मुबे वतन माण्हुनि खे सो जेका सिंध इंडिजिनस अलायंस आहे उन जो जेको तव्हां ॿुधायो पिया त शायदि अॼु शाम जो मीटिंग बि थी हुई, त पोइ हाणे छा प्लान आहे, मनसूबो छा आहे, छा कंदा जेके सिविल सोसाइटी आहे, जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, जेके हिन अलायंस जो हिसो आहिनि, उन जो छा प्लान आहे? से हाणे इंडिजिनस राइट्स अलायंस जो अॼु जी मीटिंग में जेको थियो, पहिरियों त हिकिड़ो आहे त वरी याने मंडे जे ॾींहं ते असां हुते हिकिड़ो रैली कढंदासीं जेका उन्हनि माण्हुनि सां जिन सां 2 ॾींहं पहिरीं ज़्यादती थी आहे उन्हनि सां इज़हार यकजहती बि हूंदो ऐं बहरिया जी इन बदमाशी जे ख़िलाफ़ एहतजाज बि हूंदो। उन खां पोइ रमज़ान जो महीनो पूरो थियण खां पोइ ईद खां पोइ असां रैली कढंदासीं जंहिंजो वेन्यू जो तयन थींदो आइदर बहरिया टाउन जे गेट ते या चीफ मिनिस्टर हाउस ते, इहो असां ईद खां पोइ कंदासीं। बाक़ी सिविल सोसाइटी केतिरो असां सां साथ ॾिए थी पई, मां माज़रत सां चवंदुसि त हिन महिल तोणी इंडिजिनस राइट्स अलायंस खे उहा घुर्बल हिमायत सिंधी क़ौम जे ॿियनि हिसनि जे तरफ़ां अञा न मिली सघी आहे। मीडिया कुझु मदद कई आहे पर उहा घुर्बल मदद अञा उन खां बि न मिली आहे। उम्मीद कयूं था त उहा मदद मिलंदी इंडिजिनस राइट्स अलायंस। महिरबानी साईं ख़ालिद जुनैया साहब, प्लीज़ असां सां अञा गॾु रहिजो, असांजो प्रोग्राम अञा जारी आहे। फ़हीम ज़मा खान साहब, आप आई थिंक आई कैन सी यू नाउ, आपको आवाज़ आ रही है मेरी? फ़हीम साहब, कैन यू हियर अस? जी जी बिल्कुल आ रही है। तो आप बीच में आवाज़- जी आपकी आवाज़ जैसे आ रही थी कटती जी। कटती हुई उस तरह ही आ रही है। सारी दुश्मनी आपसे है, एक्चुअली हमसे कुछ नहीं है किसी को। साजिश जो है वो सिर्फ आपके खिलाफ है, हमें बोलने की आज़ादी है। अच्छा देखिए मुश्ताक, एक चीज समझने की जरूरत है कि जब तक हम चीजों को उनके प्रॉपर पर्सपेक्टिव नहीं मैं देखिए, कैन यू हियर मी? I think the Wi-Fi Hello. issue that. हेलो नहीं, I think the Wi-Fi. जी जी वाईफाई हाँ, का इश्यू है। अच्छा देखिए, हमें एक बात की बहुत शिद्दत से जरूरत है कि हम चीजों को उनके प्रॉपर पर्सपेक्टिव में देखें कि इस खेल में बैरिया टाउन के मास्टर्स और साथी हैं कौन कौन, उस वक्त तक हम सही लड़ाई लड़ नहीं सकते। अगर आपको याद हो, अभी कुछ अरसे पहले इंग्लैंड के अंदर मलिक रियाज जी बिल्कुल, जॾहिं बि फ़हीम साहब का सीरियस ॻाल्हि कनि था ऐं कंहिं नुक़्ते ते पहुचनि था त उन्हनि जी हाँ। असां माइक बंदि नथा करियूं, बल्कि मुश्ताक जी डॉक्टर एजाज़ साहब, मुंहिंजे ख़्याल में हाणे असांजो जेको डिस्कशन जो हुजे, हाणे इहो त तक़रीबन ॻाल्हि सम्झ में अची वई आहे, सभिनी खे ख़बर आहे त इहो इलीगल तरीक़े सां ज़ोर ऐं ज़बरदस्ती सां हिते लोकल माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे, लालचू ॾेई हेॾा होॾा कयो वियो आहे। हाणे इन जो तोड़ छा आहे? Now, what should we do? What should a civil society do? What should Sindhi people do? What should हाँ न बिल्कुल बिल्कुल, आई थिंक उन that's where we have तरफ़ to- एजाज़ साईं उन तरफ़ ईंदासीं, पर असां चाहियो पिए त मतलब जॾहिं फ़हीम साहब हूंदा त असां समझण इहो चाहींदासीं, हम जो बात समझना चाह रहे थे फ़हीम साहब से, वो एक तो उनकी बात पूरी नहीं हो पा रही है जो हम चाह रहे हैं कि सुने, जी, जो जी। कहना चाह रहे हैं। जी प्लीज अगर आप कंटिन्यू करें फ़हीम साहब। देखिए अभी पिछले डॉकी है, यानी कि $190 मिलियन की प्रॉपर्टीज पाउंड का, डॉलर नहीं, 190 मिलियन पाउंड की प्रॉपर्टीज का इंग्लैंड में हुकूमत ने कन्फिस्केट की, वो पैसा हुकूमत पाकिस्तान को ट्रांसफर किया और हुकूमत पाकिस्तान की शहजाद अकबर साहब जो एसेट रिकवरी यूनिट नाम नेहाद जो है इमरान खान साहब की हुकूमत का, उन्होंने वो पैसे लेके बैरिया टाउन की जानिब से कोर्ट में जमा करा दिए।
تو آپ یہ سمجھتے ہیں کہ یہ عمران کا اکبر کے دلوں میں اتنا تیل ہے کہ وہ ایسا کر سکیں؟ اگر اور قوتیں، طاقتور قوتیں اس سارے کھیل میں شامل نہیں ہیں، تو جب تک ہم ان چیزوں کو نہیں سمجھیں گے اس وقت ہم صرف سول سوسائٹی کی نعرہ بازی کر کے کسی جگہ پہنچ نہیں پائیں گے۔ مشتاق، اپنی بات سمجھا پایا ہوں؟ جی ہاں، ہاں دیکھیے، تو میرے کہنے کا مطلب ہے کہ اس ساری چیز میں بڑی اچھا، جو آپ کورٹ کی آپ بات کر رہے ہو، جو 8 اگست 2000 وہ جو بھی جسٹس افضل صاحب کا جو مین بیریا ٹاؤن کے خلاف فیصلہ تھا، اس فیصلے کے خلاف جب ریویو میں بیریا ٹاؤن گیا تو جو ثاقب نثار صاحب نے ان کو ریویو کے اندر جو بینیفٹس دیے وہ چیزیں تھیں جو اوریجنل فیصلے میں تھی نہیں۔ ریویو تو آپ سپریم کورٹ کے ڈیسیشن کو ریویو سے ہو نا، یہ بات ثابت ہوتی ہے کہ دیکھیے کچھ ایسی طاقتیں پاکستان کے اندر اور پاکستان کے باہر ہیں جو ملک ریاض صاحب کو میسو بینیفٹس دیتے ہیں۔ تو اگر آپ ان قوتوں کو جو ریڈ ہیں، جس میں آپ پیپلز پارٹی اور آصف زرداری صاحب اور ٹپی ان لوگوں کے نام لیتے ہو، میرے خیال میں یہ جونیئر ہیں۔ جب تک ہم ان تمام قوتوں کو ایک ساتھ نہیں دیکھیں گے تو اس وقت تک ہم اپنا لائے عمل اور اپنا ری ایکشن یا اپنی اسٹریٹجی بنا نہیں سکتے۔ تو فیض صاحب یہی سوال تھا کہ دیٹس ایگزیکٹلی وی وانٹ ٹو نو، آپ کی نظر میں کون لوگ ہیں جو ان چھوٹے لوگوں کے اوپر بھی ہیں؟ تو ہاؤ شوڈ بی فارم اور اسٹریٹجی؟ تو ڈو یو ہیو اینی کلو اباؤٹ سیدھی دیٹ؟ بات ہے، نہیں، آئی نو ویری ویل، اس ملک کی اسٹیبلشمنٹ ہے، اس ملک کے وہ بڑے بڑے طاقتور لوگ ہیں جو حکومتوں کو ادھر سے ادھر کر دیتے ہیں، اور آصف زرداری صاحب کی جو بھی ہے یا جو بھی کہہ لیجیے، who am I to say these things؟ مگر یہ وہ قوتیں جو ہے مجموعہ ہے آج کا، اور افراد کے پیٹ لگا ہوا ہے۔ تو اسٹیبلشمنٹ یہ نہیں کہ سول ملٹری بیوروکریسی ساری کی ساری بیریا ٹاؤن سے ملی ہوئی ہے، یا پوری پاکستان پیپلز پارٹی بیریا ٹاؤن سے ملی ہوئی ہے، یا شہزاد پر اور اس ملک کے جو مومن اعظم ہیں عمران خان صاحب، وہ ملک ان سے لگے ہوئے۔ مسئلہ یہ ہے کہ اس اسٹیبلشمنٹ میں وہ طاقتور لوگ ہیں جن کے پیٹ لگا ہوا ہے، اور وہ ملک ریاض کو اور ملک ریاض جیسے دیگر جو لوگ ہیں ان کو جس میں آپ دیکھیے ثاقب نثار صاحب جسٹس آف پاکستان تھے، یعنی جب راو انوار کا جو جب پیشی ہوتی تھی تو اے ڈی خواجہ وہ آئی جی جس سندھ حکومت کے ریت سے بچنے کے ہم نے سندھ ہائی کورٹ میں پٹیشن فائل کی تھی، وہ خود ہٹو بچو کرتا ہوا آگے آگے چل رہا تھا۔ تو آپ بتائیے، مطلب تو اگر دیکھیے اس کا صرف اور صرف ہمارے پاس ایک حل ہے، اور بدنصیبی ہے کہ پاکستان پیپلز پارٹی یہ بھول گئی ہے کہ اس کا جو نعرہ ہے کہ طاقت سرچشمہ عوام ہے۔ اگر ہم اپنا مقدمہ اگر عوام کے سامنے اور مشتاق بھا مجھے خیال میں فہیم صاحب کے چاہوں تو ویڈیو بند کرے سن، آواز دے، ہاں رگو وائس تے رکھن تو وڌیک بہتر رہندو۔ I think that's a great idea. ہاں، پر مجھے خیال میں پان گفتگو کے جاری رکھوں، کچھ سوال بھی رکھندا اچوں پنجے گیسٹ۔ فہیم صاحب اگر آپ اپنا ویڈیو آف کر دیں، ہو سکتا ہے Just keep the mic on. keep the just mic the جی maybe اس سے میں بالکل شاید بہتر، ہاں وہ آپ اپنی کیمرہ کو آف کر دیں۔ ہاں جی لیٹ می ٹرائی دیٹ۔ اب بولے۔ جی پلیز کنٹینیو کریں۔
जी, तो अब आप मतलब समझे, देखिए मैं तो इसी शहर में रहता हूँ, ना मेरे पास कोई गार्ड होता है, कमबख्त फिर खुल गया, सॉरी। जी, कैन यू हियर मी नाउ? यस वी कैन, या हेलो। जी जी बात करें सर। अच्छा, तो देखिए इसी, देखिए अगर हम, जी, तो मैं ये अर्ज कर रहा था कि हम अगर अपना पार्टनर, जब एक तरफ ये सारी कुव्वतें जो इस्तेमार की कुव्वतें हैं, जो इस्तेमाल की कुव्वतें हैं, जो इस्तेसाली कुव्वतें हैं, ये सब के सब हमारे खिलाफ अरेड हैं, हमारा सिर्फ एक साथी हो सकता है, वो इस मुल्क का अवाम नास हो सकता है। उस अवाम नास से जिसको वैसे तो ये लोग बहुत कमजोर समझते, मगर उससे डरते बहुत हैं। मुझे जो सपोर्ट है या मेरी जो प्रोटेक्शन है वो पुलिस फौज नहीं करती। मुझे ये पता है कि मैं जो बात कर रहा हूं, मैं अपना मुकदमा अवामुन नास के सामने रखता हूं। अगर कल को मेरी जात को कुछ होता है तो अवामुन नास को ये पता होगा ये किस वजह से हुआ है, तो मेरी प्रोटेक्शन यही है। इसी तरह बैरियर टाउन के जो गांव हैं या गांव के लोग हैं, उनकी प्रोटेक्शन अवामुन नास की वो है। देखिए, एक तो मुझे ये लव सिविल सोसाइटी से जो है ना बहुत अब वो हो गया है, क्योंकि लोग, मैं खालिद जुनून साहब की, हफीज की, चंद लोगों की बात नहीं कर रहा, बहुत यूसुफ मस्ती खान हो गए, ये बहुत अच्छे अच्छे लोग हैं, मगर हमें बहसियत, देखिए जंग जियो ग्रुप को बैरियर टाउन मैसिव वो देता है, इश्तिहारात देता है। अब मुझे भी चाहिए बेचारा सलीम साफी या हामिद मीर क्या कर लेगा। डॉन एक ऐसा इदारा है जो हमसे ये नहीं कहता कि आप ये खबर दो या ये ना दो, इसलिए कुछ कर पाते, कोई खास हमें कोई खास बात नहीं है। तो हमें ये देखना चाहिए कि हमारे कौन कौन से साथी किस किस जगह पे हो सकते हैं, और उसके साथ इसको एक पब्लिक और एक अवामी कैंपेन बनाए, और अगर वो बना लें और इसको अवाम के जो दीगर मसाइल हैं उनसे नथी करें। कराची के पानी का मसला है, कराची की ट्रांसपोर्ट का मसला है, कराची की सब्जियों गोश्त का मसला है, इंसानी मसला। देखिए, इंसान इतने मुश्किल में कराची शहर में लोग रहते हैं कि वो दूसरे इंसानों के बारे में कम सोचते हैं, अमूमन अपने बारे में सोचते हैं। मगर अगर आप ये किसी तरह साबित कर दें कि मेरा मसला आपका मसला, और लांगे जी और काठौर के अंदर जो लोग रह रहे हैं उनका मसला एक है, तो वो एक दूसरे के साथ खड़े होंगे, और यही हमारी पॉलिटिकल स्ट्रेटेजी होनी चाहिए। और फिर ये पीपल्स पार्टी वर्टी, तो मैंने आपको अर्ज किया ना, इनसे लड़ना, इनको गाली देना फजूल है, ये ना हियों में है ना शियों में है। तो जब तक हम अपनी क्लैरिटी नहीं लाएंगे, मेरे ख्याल में मैं ज्यादा बोल रहा हूं, तो बस यही मेरे दिल की आवाज है जो मैं आप लोगों को और अपने दोस्तों को नहीं समझाना चाहता हूं। नहीं आप बिल्कुल सही बातें कर रहे हैं। अच्छा, बहरिया पे तो हम बात कर रहे हैं। आपने गुफ्तगू की शुरुआत में कहा था कि जब आप परवीन रहमान के मर्डर की स्टोरी कर रहे थे और उसके बाद ये चीज़ें पता चली, और मैं वो सारी स्टोरीज आपकी रिव्यू कर रहा था, और बड़ा ज़बरदस्त काम किया है आपने। काश के वो उर्दू में तर्जुमा हो और किसी बुक फॉर्म में छपे। असल में कराची की कहानी तो वो है आजकल के दौरे जदीद की, आजकल का जो कराची है। उर्दू में भी तर्जुमा हुआ है, सिंधी में भी हुआ है। जी, अच्छा, ज़बरदस्त। वो तमाम जो स्टोरीज आपने की हैं बहुत जी, अच्छी। हुआ तो है। हाँ, तो जी, मेरा बिल्कुल। और बड़ा हमने डॉन टीवी पे जी, बैठ के सारी बातें की हैं। बड़ा दिल दुख रहा था जब मुश्ताक, उनके मर्डर की स्टोरी में पढ़ रहा था, और उसके बाद जो सक्सेसिव रिपोर्ट्स आपने की हैं, तो वो मर्डर कहाँ पहुंचा, उनके जो कातिल थे, जो लोग थे। देखिए, हमें जिस जमाने में परवीन रहमान का, ये 13 मार्च 2013 की बात है, जब ये मर्डर हुआ तो हमारा ख्याल ये था कि ये औरंगी टाउन का लोकल मामला है। अच्छा, ये जो बाद में ये अरशद पप्पू काशमी और वो जो वाटर हाइड्रेंट वाला जो शख्स है, मैं उसका नाम इस वक्त भूल रहा हूँ,
क्योंकि जी वो फुटबॉल ग्राउंड के लिए जगह मांगने आए थे। अच्छा देखिए, फुटबॉल ग्राउंड के ऊपर जगह मांगने के लिए कोई कत्ल नहीं करता। हुआ ये था कि उस जमाने में कराची के अंदर जो वाटर हाइड्रेंट्स थे वो जनरली कुछ पीपल्स पार्टी के ताकतवर लोगों ने ले लिए थे, और हमारा ख्याल ये था कि ये औरंगी टाउन का भी जो ये औरंगी पायलट प्रोजेक्ट के सामने का है, वो भी शायद 2 लाख रुपए महीने पे उन्हीं लोगों ने साईं मुंहिंजा तव्हां ॾिठो त फ़हीम साहब जे ॻाल्हाइण ते इंटरनेट केॾा मसइला थी पैदा करे। मुश्ताक साईं, मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सवाल जेको मां रखणु चाहींदुसि ऐं पंहिंजो जूने जो साहब इन ते इनलाइटन करे सघनि था, त हिकिड़ो बुनियादी मसइलो जेको ज़ाहिर थिए पियो हिन गुफ़्तगू खां पोइ, उहो इहो आहे कि जेके बि ॻोठ आहिनि। Sohail, agar Fahim Saab back हैं, and if you can complete the last question, I think we can, if you don't mind. Sure. Yeah, Fahim Saab, are you back? Can you hear us? जी, अच्छा जी, आई एम वेरी मच हियर। अच्छा जी, प्लीज कंटिन्यू। हम उस पे हमें ये पता लगा कि ये मसला जो है शायद माफिया से है। अच्छा, जब वो टैंकर माफिया को हम तलाश करते करते पहुंचे तो उसके डांडे हमें पता लगा कि औरंगी ओपी मान जो है फसल साहब ये लोग मिलकर गोठों की आबादी और गोठों की और जीआईएस मैपिंग वगैरह कर रहे थे। उसको जब ट्रेस करते हुए हम पहुंचे तो हमें बैरिया टाउन नजर आया, और बैरिया टाउन में फिर हमें रावनवार और फिर गांवों के साथ जो ज्यादती, और देखिए 13 मार्च 2013 के बाद Yeah, I think we lost him again. He's hello. जी साहब बैकग्राउंड में गोठाबाद स्कीम के तहत जितने गोठों की जी तो मैं ये कह रहा था कि वो फिर सारी रुक गई थी। अब मुझे नहीं मालूम उसके बाद दोबारा उस इलाके में कोई गोठाबाद स्कीम के तहत किसी किस्म की कार्रवाई हुई या नहीं हुई। तो ये तमाम चीजें थी, और फिर जब देखते गई और अब सारी चीजें तकरीबन रोज़े अया के तौर पे हैं। अगर हम प्रेशर रखें, देखिए साकिब निसार साहब का सुप्रीम कोर्ट एक मुख्तलिफ सुप्रीम कोर्ट था, जस्टिस गुलजार साहब का सुप्रीम कोर्ट एक Yeah, it's very strange के वो जिस तरह से जी कटजी वने तो साईं जो बिल्कुल कनेक्शन नहीं जी So let's Fahim Saab is जी Fahim Saab continue please. सुप्रीम कोर्ट में फाइल करना, हमें सुप्रीम कोर्ट में फाइल करना चाहिए कंटेम्प्ट के लिए। सुप्रीम कोर्ट ने बैरिया को इस बात की इजाजत नहीं दी थी, उन्होंने हद मुतय्यन कर दी थी, और वो शायद कुछ 6,700 एकड़ या वगैरह पे थी। तो हमें फौरी तौर पे सुप्रीम कोर्ट में एक पिटीशन चाहिए बैरिया के खिलाफ। उसके अलावा हमें जो दीगर चीजें हैं जिसके अंदर K4 का मसला एक बड़ा मसला है कि ये पानी को रीडायरेक्ट किया जा रहा है, इन तमाम चीजों के ऊपर मीडिया बिल्कुल साईं तव्हां गुफ्तगू ॿुधी साईं फ़हीम ज़मा साहब जी। आई थिंक सुठो तजवीज़ आहे फ़हीम साहब जी त जेको आहे सुप्रीम कोर्ट में रिव्यू पिटीशन विझणु खपे। ऐं उहो जेको छो त मुंहिंजो सवाल बि
मेरा क्वेश्चन भी यही था कि सुप्रीम कोर्ट ने बहरहाल एक हद तो मुकर्रर की थी बैरिया टाउन की, तो अब ये जो देहातों में घुसे जा रहे हैं और बिल्डोजर भेजे जा रहे हैं, तो हफ़ीज़ साईं तव्हांखे आवाज़ अचे थो? हाँ आवाज़ अचे पियो। सो फ़हीम साहब जी इन तजवीज़ खे तव्हां किथां ॾिसो त सुप्रीम कोर्ट में वञणु खपे ॻोठाणनि खे, कराची इंडिजिनस अलायंस खे? असां त हिन ॻाल्हि जी गुज़िरियल वक़्तनि में बि असां इहो ॻाल्हि कयूं, ऐं फ़हीम सर खे यादि हूंदो त असां हिकिड़ो पिटीशन न बल्कि 2 पिटीशन, असां हिकिड़ो रिव्यू पिटीशन ऐं पिटीशन बि साईं फ़हीम जे नॉलेज में इहे सभु आहिनि त असां दाख़िल कयो आहे। अञा बि असां वञणु था चाहियूं, असांजो केस जो तयारु आहे, पर असांखे को सुप्रीम कोर्ट जो अहिड़ो वकील असांखे नथो मिले जो असांखे उहो करे, छो जो असां हिते तव्हांखे ख़बर आहे त जेके वकील आहिनि उहो बग़ैर कंहिं इंट्रस्ट या उहो कोन ईंदा आहिनि साम्हूं, त असांखे को अहिड़ो सुप्रीम कोर्ट जो वकील मिले त असांजो केस तयारु आहे, मुकमल पिटीशन सॼो तयारु आहे, असांखे फाइल करिणो आहे, हिन ते असां पूरो कमु कयो पंहिंजो। हिकिड़ो वकील असांखे मिलियो पर हुन वरी इंट्रस्ट पहिरीं त इंट्रस्ट शो कयईं, पर हाणे वरी उहो विड्रॉ थी वियो आहे, पंहिंजे ॻाल्हियुनि सां असां कीअं लॻो, इन लाइ पोइ असां हुनखे डिसमिस कयो या हुनखे असां रद्द कयो आहे। बाक़ी हाणे असां कोशिश में आहियूं कि को असांखे अहिड़ो वकील मिले त असीं कंदासीं, सुप्रीम कोर्ट वञण लाइ बि तयारु आहियूं, ॻोठ वारा बि तयारु आहिनि, असीं बि तयारु आहियूं। अच्छा, जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो हुयो त भई उन में जेका हद आहे बैरिया टाउन जी, जीअं हाणे बि रिपीट कई साईं फ़हीम ज़मा साहब, त 7000 एकड़ ॿनी उन्हनि जी हुई, ऐं पोइ वरी हुननि MDA खां ॿनी वरिती, उहा 23,000 एकड़ थी वई, ऐं जेका डॉन GPS सर्वे कई त उन्हनि जी जेका एक्चुअल ऑक्यूपेशन हुई बैरिया टाउन जी, उहा 43,000 एकड़ ताईं हुई। त ऐं जिन ॻोठनि जो तव्हां ज़िक्र कयो जिते ताज़ियूं हलाऊं पियूं थियनि, जेके चढ़ायूं कनि पिया बैरिया टाउन वारा, त इहे ॻोठ आया उन 23,000 एकड़ ऐं 41,000 एकड़ में अचनि था, या उहे जेके पहिरियां 7,000 एकड़ बनी हुई उन में अचनि था? पहिरीं इहो ॻाल्हि सम्झण जी ॻाल्हि आहे त ॻाल्हि हाणे वधी चुकी आहे इलाही, 16,800 एकड़ जी ॻाल्हि थी, हाणे त असांजो पंहिंजो हिकिड़ो लमसम अंदाज़ो आहे त 40,000 खां मथे, छो जो उहो हाणे जामशोर जे मोल में त एंटर थी चुको आहे, उहो सराउंडिंग वञे पियो। ऐं ॿियो हिकिड़ो हुनजो मनसूबो आहे उन नूरियाबाद में उहो करे पियो ते बबुर बंदि ते, उते हुन ज़मीनूं अलाट कया आहिनि, पंहिंजा उहो कया आहिनि, कब्ज़ा कया आहिनि। हाणे हुनजो प्रोग्राम इहो आहे त बैरिया टाउन कराची खे बाय रोड दे मोल खां वठी ओसि ताईं हिनखे ॻंढे, त ॻाल्हि 16,800 एकड़ खां त उहो पहिरीं टिपी चुको आहे। ऐं हींअर जेके ॻोठनि ते हुन हमला कया आहिनि इहे बि 16,000 एकड़ जी जेको हुनजो दंग आहे उन खां ॿाहिरि आहिनि, पर मसइलो इहो आहे उन लाइ त उन जेके फाइल 2 लख खां मथे उन सेल कया आहिनि, उन्हनि मां हाणे सिर्फ़ु 1 लख उनखे ज़मीन मिली आहे। हाणे 1 लख माण्हू उन्हनि खां ज़मीन घुरनि पिया, त उहो छा कंदो? उहो इन हिसाब सां यको आहिस्ता आहिस्ता वधंदो, जीअं उन रोस्तनि जा उहो असां डायरेक्शन ॾिसंदा आहियूं, जेका काए हिकिड़े जाते बीहारे छॾियो ऐं अॻियां कंहिंजा लीज़ ज़मीन आहिनि या सर्वे ज़मीन आहिनि, ऐं उहो ॾियणु नथो चाहे, त उहो उते अञा बीठो आहे। जिते बि उनखे वार मौक़ो मिले थो, जीअं नूरमत गबोल ते उनखे मौक़ो मिलियो उहो आयो, ऐं अब्दुल्ला गबोल ॻोठ ते या कमाल खान जोके मरूम जी सर्वे ज़मीननि ते उहो का करे आयो, अचानक आयो रमज़ान जे महीने में, त केरु कोन ईंदो, पर रजिस्ट थी, त हाणे हिकिड़नि जी ॻाल्हि आई कोन, हाणे त ॻाल्हि इलाही वधी चुकी आहे। त असां जेकी हिते वेही ग्राउंड ते वेही ॾिसूं था त नेशनल कीर्तर पार्क जे हिकिड़े साइड ते त बैरिया टाउन ऐं ॿिए साइड ते DHA पंहिंजो ज़मीनो, DHA त लखनि एकड़नि खां मथे करे पंहिंजे उन्हनि ज़मीननि ते निशान हयो आहे, जेके कीर्तर नेशनल पार्क जे अंदरि अचनि पिया। ऐं असांजे ॿुधण में अचे थो त DHA हिते इंडस्ट्रियल ज़ोन क़ाइमु करणु थो चाहे। ऐं उनखां अलावा जॾहिं नूरियाबाद जी साइड ते वेंदा आहियूं, बैरिया टाउन वॾो हिकिड़ो ज़मीन पंहिंजे मसलन कब्ज़े में विधो आहे, कब्ज़ो कयो आहे, ऐं उते उहो हाणे कमु करणु शुरू करे ॾिनई। त ॻाल्हि हाणे 16,000 एकड़नि जी आहे, 16 या 8,000, इहे हिननि ते न आहे, ॻाल्हि वधी चुकी आहे। इहे सिंधियुनि खे, असांजे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे त सिंध खे
धार करण लाइ या सिंध जी तक़सीम जी ॻाल्हि जेका थिए पई उन मंसूबे ते अमल शुरू थियो आहे. दाबी जी ताईं उहो पहुची चुको आहे. दाबीअ जा 5000 एकड़ ज़ेबेस्ट जा उहो मलिक रियाज़ जे हवाले करे चुका आहिनि. ज़ुल्फ़कार आबाद जी ॻाल्हि पहिरीं खां थी आहे. हाणे त इहो सॼो साहिली बेल्ट जी बि विच में ॻाल्हि हले पई. हाणे इहो सभु कुझु थिए पियो, दीना दासी थिए पियो. हफ़ीज़ साईं, तव्हां जेको चओ था त ज़ेबेस्ट जी जेका 5000 एकड़ बनी हुई दाबे जी में, उहा मलिक रियाज़ खे ज़ेबेस्ट खपाई आहे या सिंध गवर्नमेंट उन जी अलॉटमेंट चेंज कई आहे या कीअं? मतिलबु इहो तव्हां ॻाल्हि कीअं कई? नहीं उहो उन्हनि खे तोहफ़े में ॾिनो वियो आहे सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां. पर उहा बनी त जॾहिं उन ते शोर थियो, वॾी माटार थी, जॾहिं माण्हुनि ॻाल्हि कई, हा उहो ई हुनजी. हा बिल्कुलु, मूंखे बि यादि आहे. मूं बि जेके अञा ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, अञा प्लीज़ हा ॻाल्हि कयो. अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, जॾहिं हाणे इहे ज़िलनि जी ॻाल्हि थिए पई. ही अॼु खां 3 साल पहिरीं सर गुलशन कलमती ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी हिकिड़ो नओं ज़िलो ठाहिण जी मनसूबबंदी करे पई. उन वक़्तु सभिनी माण्हुनि चयो त न इहो पंहिंजो हिकिड़ो शोशो हले पियो. पर अॼु उहो ॻाल्हि अॼु सच साबित थी आहे त उहो वाकई हिकिड़े नए ज़िले जी ॻाल्हि कनि पिया, गॾ ज़िले जी या बहरिया ज़िले जी. त इन जो मक़सदु छा आहे? इहो जेकॾहिं ज़िलो ठाहींदा त उहो 5 दे मोल खां खणंदा, दाबी जी के खणंदा, नूरियाबाद मां हिकिड़ो 2 दे खणंदा, हिकिड़ो नओं हिकिड़ो ठाहींदा ज़िलो. ऐं उन ज़िले में छा आहे? DHA आहे, बहरिया आहे, कमांडर सिटी आहे या 7 वंडर सिटी आहे, इहे सभु उन में अचनि पिया. इहो कमांडर सिटी जेको आहे, इहो मंसूबे खे सम्झण जी ज़रूरत आहे. कमांडर सिटी जेको चओ था उहो कहिड़े देहन में अचे थो? ये जो अतलवुद में, ये नूरियाबाद जा आहिनि, ज़िले नूरियाबाद में अचनि पिया. जॾहिं तव्हां M9 खां सफ़र कंदव, कराची खां वठी तव्हां हैदराबाद ताईं वेंदो, तव्हां आसे पासे ॾिसंदव त वॾा इहे जेके हाउसिंग प्रोजेक्ट आहिनि शुरू पिया थियनि, जेके ESF आहे, कमांडर सिटी आहे, 7 वंडर सिटी आहे, इहे ईअं मुफ़्त में कोन था अचनि. हज़ारों एकड़ उहो कब्ज़ा करे चुका आहिनि, पंहिंजो निशान लॻाए चुका आहिनि, प्लाटूं विकिणी विया आहिनि उन्हनि खां. हाणे उहे माण्हू त ईंदा न, ऐं त उनजो असरु छा थी पवंदो? उन ते सिंध जो असरु, सिंध ते या सिंध जी डेमोग्राफी ते कहिड़ो असरु पवंदो? इन ते अॼुकल्ह को सोचण लाइ तयारु न आहे, को ॻाल्हि करण लाइ तयारु कोन्हे. हा, आई थिंक ॻाल्हि त ख़ैर थिए थी, जीअं साईं ख़ालिद जुनेजा साहब बि उन ते काफ़ी ॻाल्हि ॿोल कई. फ़हीम साहब, आप आर यू बैक विद अस? फ़हीम साहब, आपको आवाज़ आ रही है हमारी? फ़हीम साहब को आपकी आवाज़ आ रही है, लेकिन आपकी उनकी आवाज़ नहीं आ रही. हाँ, आई थिंक उनकी आवाज़ नहीं आ रही है. तो ठीक है जी. आप फ़हीम साहब, कैन यू हियर अस? कैन आई आस्क यू लास्ट क्वेश्चन बिफोर वी लेट यू गो? नहीं, आई थिंक फ़हीम साहब की आवाज़ नहीं आ रही. साईं ख़ालिद जुनेजा साहब, तव्हां ॾे अचूं था. टाइम बि घणो थी वियो आहे, 1 कलाक थी वियो आहे. ऐं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे 12:15 खां वठी वेठा आहियो जेको असां सां गॾु. वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे. त कुझु पुछणु इहो पियो चाहियुमि त हिकिड़ो त इंडिजिनस अलायंस जा दोस्त एक्टिव आहिनि, तव्हां हुनजी ॻाल्हियूं बि कयूं, वञो था पिया सॉलिडरिटी बि करण उन्हनि ॻोठनि सां जिथे ताज़ा रेड कया, हमला कया हिननि बहरिया जे अमलदारनि. त सिंध में जेके ॿियूं पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, जेके क़ौमपरस्त धुरियूं आहिनि, जेके डेमोग्राफी जे क्वेश्चन्स ते ॿियनि ते काफ़ी ॻणती जो इज़हार कंदियूं रहनि थियूं वक़्त ब वक़्तु, तव्हांजे ख़्याल में उहे बि अॻिते ईंदियूं? उन्हनि सां बि को राब्तो तव्हां कंदा या उन्हनि जो को इंट्रस्ट न आहे एज सच? मां नाला वठां, डॉक्टर कादिर मक्सी आहे, जलाल महमूद शाह आहे, अयाज़ लतीफ़ पलीजो आहे, या इवन ॿिया जेके दोस्त आहिनि, त आया उहे छो नथा इन्हनि इशूज़ ते, या बहरिया जे साम्हूं जीअं तव्हां मीडिया जी ॻाल्हि कई, ऐं मीडिया ऐं मेन स्ट्रीम पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जा पंहिंजा स्टेक आहिनि, छा इन्हनि जा बि के स्टेक्स आहिनि बहरिया टाउन में? हा साईं, थोरो मां अॻ में कयां, जेको फ़हीम साहब ॻाल्हि करे वियो उहा अहम आहे, ऐं मूं वारी ॻाल्हि ते सपोर्ट थी करे त बहरिया टाउन खे असां अलॻि करे न ॾिसूं. इहो हिकिड़ो पूरो चैन आहे जेको हुन ॿुधायो त बरतानिया ताईं
$190 मिलियन कीअं जंहिं माण्हूअ ते ॾंढ पियो वरी उहे उनखे मोटाए ॾिना विया ऐं बर्तानिया जहिड़े मुल्क उन कंपनीअ उन सां मुआदो कयो त इनखे ज़ाहिर न आहे करणु ठीकु आहे न जेको मूं पहिरीं ॻाल्हि कई त इहो जेको इंटरनेशनल लेवल ते कैपिटलिज़म आहे उन जा इहे जुदा आहिनि पाकिस्तानी रियासत उन फैसिलिटेटर आहे ऐं मलिक रियाज़ उन जो हिसो आहे असांखे हुन ॾिसणो पवंदो फ़हीम साहिब जी ॻाल्हि खां साबित थी वई हाणे तव्हां पार्टियुनि जा नाला वरिता आहिनि त मां तव्हां सां ॻाल्हि कयां थो पोइ हफ़ीज़ बि वेठो आहे हिन लाइन वेठो आहे त इंडिजिनस राइट्स अलायंस अञा ठहियो ई हुयो त हुन पहिरीं मेन जेका सरगर्मी कई त उन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई उहा मलीर प्रेस क्लब में थी जिन जा तव्हां नाला वरिता जिन जा न वरिता सिंध में कमु कंदड़ सभिनी पार्टियुनि खे नेशनलिस्ट पार्टियूं प्लस वफ़ाक़ी पार्टियूं माइनस पीपल्स पार्टी जेको सिंध में उन्हनि जो चैप्टर हुयो जीअं मुस्लिम लीग या ॿियूं उन्हनि खे असां दावत ॾिनीसीं तव्हां बिलीव कयो केॾो इम्पोर्टेंट मसइलो मुंहिंजी थोरी गुफ़्तगू फ़हीम साहिब जी गुफ़्तगू ऐं पोइ प्लस तव्हां पाण ॼाणो था त केॾो इम्पोर्टेंट मसइलो आहे सिंध खे कॉलोनी बणायो थो पियो वञे उन इशू ते जॾहिं असां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कराई त जिन साहिबनि जा तव्हां नाला वरिता उहे जस्ट लाइक जीअं जलसनि में वेंदा आहिनि माना को कलाक देरि सां आयो को 1.5 कलाक देरि सां आयो को 2 कलाक देरि सां आयो ऐं पोइ अचण सां तकरीर करे वरी हलंदा विया पोइ जेॾी महिल रिज़ोल्यूशन पास करण जो वक़्तु आयो दोस्तनि चयो त हाणे रिज़ोल्यूशन पास कयो हिकिड़े दोस्त निशानदेही कई त बाबा रिज़ोल्यूशन तव्हां कीअं पास कंदो को लीडर त आहे कोन को सिर्फ़ु मां हुयुसि पंहिंजे पार्टीअ तरफ़ां ऐं कम्युनिस्ट पार्टीअ तरफ़ां इमदाद काज़ी हुयो ऐं अवामी वर्कर्स पार्टीअ जो यूसुफ मस्ती खान हुयो मुस्लिम लीग नून जो शाह मोहम्मद शाह हुयो बाक़ी ॿिया साहिब जिन जा तव्हां नाला वरिता सभु तकलीफ़ूं करे घर हलिया विया एतिरी तकलीफ़ न कयूं त रिज़ोल्यूशन ताईं उहे विहनि ऐं उते मां तव्हांखे मिसाल सुञा तव्हां नाला वरिता त पोइ मां ॻाल्हि थो कयां न त मां त न वठां जलाल शाह साहिब चयो त बाबा कराचीअ जा माण्हू वोट ॾियनि था पीपल्स पार्टीअ जे लाइ त पोइ जिदोजहद वरी असां छो कयूं उन्हनि लाइ ऐं मक्ती साहिब वरी चयो त बाबा इहो बुनियादी तौर ते कराचीअ वारनि जो मसइलो आहे उहे जिदोजहद कनि पोइ असां जेतिरो पुॼंदो ओतिरो कंदासीं इहे चयो ऐं उहो हलिया विया उन खां पोइ इंडिजिनस राइट्स अलायंस पंहिंजे हाल सां जिदोजहद करे थो पियो इन्हनि मां कंहिं बि ॻाल्हि इन जिदोजहद में हिसो न वरितो आहे ॿिया नंढा नंढा मसइला रुॻो इहे न जिन जा तव्हां नाला वरिता पर मां चवंदुसि त ॿियूं पार्टियूं ऐं जेका तव्हां चओ था सोकाल सिविल सोसाइटी मीडिया मतिलबु किन ॿिनि माण्हुनि जो जहिड़ो थी पियो कराचीअ में हिकिड़ो सिंधी आहे हिकिड़ो इतफ़ाक़ सां गैर सिंधी आहे उनखे वठी खणनि था को सिंध जो वजूद मसइलो थी वियो को सॼी सिंध जा माण्हू अचो गॾु थियो हज़ारे माण्हू गॾु थियो वञनि था हुनजे ते पर हिन मसइले ते इंडिजिनस राइट्स अलायंस सां अञा ताईं कंहिं इन में जिदोजहद में अमली साथ न ॾिनो आहे छो न ॾिनो अथऊं इहो तव्हां उन्हनि खां पुछी सघो था मां त न चवंदुसि बिल्कुलु सुहेल तव्हां काफ़ी देरि खां ॿुधो पिया ऑब्ज़र्व कयो पिया आई थिंक पाण थोरी देरि में इनखे डिसकंटिन्यू कंदासीं उन खां पहिरीं तव्हां कुझु चवणु चाहींदो उन खां पोइ मां इजाज़त रुख़सार ॾेई वेंदुसि मां रुॻो हिकिड़ो सुवाल रखणु चाहियां थो ऐं जूने जो साहिबु मुंहिंजे ख़्याल में बहितर हूंदो उनखे अगरि रिस्पॉन्स करे सघे त हिन मसइले में हिकिड़ो जेको बुनियादी मसइलो जेको फ़हीम साहिबु रखियो त ॻोठनि जी जेका रेगुलराइज़ेशन आहे उहो प्रोसेस जेसि ताईं नथो थिए त उन्हनि जी जेका लीगल स्टैंडिंग आहे उहो तमामु हिकिड़ो वॾो पेचीदा मसइलो क्रिएट थो थिए त इन्हनि जेके सिंध जा ॻोठ आहिनि जेके कराची जे आउटस्कर्ट्स में ॻोठ उन्हनि जी रेगुलराइज़ेशन खे केतिरो जेको आहे इंडिजिनस ऑर्गेनाइज़ेशन्स खयो आहे ऐं उन में कहिड़ो कमु कयो साईं रेगुलराइज़ेशन जी ॻोठनि जी ॻाल्हि अचे थी सिंध हुकूमत सां वाबस्ता आहे ऐं जेका सिंध हुकूमत ते पार्टी वेठी आहे
मां सवेर चई आयुसि त हू उनखे सिंध ते सिंधी माण्हुनि जो हक़ हुजे ऐं हुकूमत जेका आहे उन्हनि जे हक़नि जे तहफ़ुज़ करण जो हिकिड़ो इदारो हुजे, हू ईअं सम्झनि ई नथा। पीपल्स पार्टी सम्झंदी आहे त इहा मुंहिंजी जागीर आहे, उनखे जीअं वणे तीअं मां कयां। कुझु ॻोठनि खे हुन रेगुलराइज़ कयो आहे त हिन 13 सालनि में 4 ॻोठनि खे जिन खे हुननि ज़रूरी सम्झो। इन्हनि ॻोठनि खे त हुननि यानी हाणे कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वेही त उते आहे कुझु बि कोन, न बिजली आहे न पाणी आहे, कुझु शइ कोन्हे का। अचानक ऐलान थी वियो त पीपल्स पार्टीअ जेका आहे 42 या 43 ज़िलनि खे ॻोठनि खे जेको आहे सो शहरी करार ॾेई छॾियो। सभु को परेशान थी वियो त भई इन खे तव्हां शहरी सहूलियतूं ई न आहिनि। उनजे मथां थोरे अरसे खां पोइ ख़बर पई त इहा ज़मीन बहिरिया टाउन खे ॾिनी वई। त उहा शइ, उहा अथॉरिटी जेका रेगुलराइज़ करण वारी आहे, उहा इन कब्ज़ागिरीअ में शामिल आहे। उन कब्ज़ागिरीअ जो मुख्य किरदारु आहे, केरु उनखे रेगुलराइज़ करे। रहे ॻाल्हि वञी अदालत जी, त अदालतुनि जी तव्हांजे साम्हूं आई आहे त मुल्क जे आला तरीन अदालत में रेट लॻे, दाह लॻे, जीअं बाज़ार में भाउ लॻंदो आहे त केतिरो रेट था ॾियो। महीने खां मथे सिर्फ़ इन ते हाज़िरियूं हलियूं त मलिक रियाज़ जेको आहे सो चए त मां $200 ॾींदुसि, वरी कोर्ट अदालत मुलतवी थिए, वरी हू चए त $250 ॾींदुसि। इहो जेको आहे सो सिलसिलो हलंदो रहियो। जॾहिं वञी इन ते सौदेबाज़ी थी त माण्हू काॾे वञनि। सो साईं मां त इहो गुज़ारिश कंदुसि त कान्हे का तारीख़ में वेड़ सवारी वारा सिंधी माण्हुनि जे लाइ हिकु ई रस्तो वञी बचियो आहे। जीअं मसलन फ़लस्तीन आहे न, ऐं फ़लस्तीन जा माण्हू इज़राइल जूं अदालतूं दुनिया में आला तरीन अदालतूं, सॼी दुनिया उन्हनि जे इंसाफ़ खे मञे थी। पर तॾहिं जॾहिं ॿिनि इज़राइली माण्हुनि जो मसइलो उन्हनि जे साम्हूं अचे, इज़राइली ऐं फ़लस्तीन जो जॾहिं सवाल अचे थो, उन महिल उहे अदालतूं उहो ई कनि थियूं जेको गवर्नमेंट थी करे। त हाणे गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट उहा इन्हनि ॻोठाणनि जे ख़िलाफ़, अदालतूं उहे इन्हनि ॻोठाणनि जे ख़िलाफ़, जेके इदारा आहिनि अमन अमान करण वारा उहे इन्हनि जे ख़िलाफ़। त रस्तो सिर्फ़ हिकु ई वञी बचे थो, जेको फ़लस्तीनी कनि था, जेको कश्मीरी कनि था, सियासी जिदोजहद, सियासी जिदोजहद। उहा इंडिजिनस राइट्स अलायंस कोशिशि करे थो पियो, पर मां इहा ॻाल्हि चवंदुसि त जेॾो वॾो इशू आहे, इहो मुंहिंजो त रुॻो बहिरिया टाउन में न आहे, इहो हुनजो रुॻो सिंबोलिक आहे। उन हिसाब सां इंडिजिनस राइट्स अलायंस जी जिदोजहद अञा कमज़ोर आहे। सिंधी क़ौम ओतिरो साथ हुननि खे कोन थी ॾिए, ऐं उन्हनि पार्टियुनि खां असां घटि उमेद था रखूं, सिंध जी अवाम खां असां उमेद रखूं था। मां फ़हीम साहब जी हिन ॻाल्हि सां 100% इतफ़ाक़ थो कयां त हिकु ई असांजो हथियार आहे सिंध जो अवाम। उन वटि असां वञूं, उनखे मुतहरिक, उनखे मुनज़िम कयूं, ऐं असां सियासी कारकुन, तव्हां जेकी इहे मीडिया ते आहियो, उहे सभई इहो कमु कनि, सिंध जे माण्हूअ खे मुतहरिक कयूं। ॿियो को चारो हाणे सिंधी माण्हू लाइ न बचियो आहे। महिरबानी साईं ख़ालिद गुणैया साहब। मां इहो जेको सवाल पे उभरियो त भई जीअं फ़हीम साहब त ॾाढी गंभीरता सिचुएशन पेश कई त यूके खां वठी करे फेडरल गवर्नमेंट ऐं ख़ुदि जेको आहे सो एजाज़ साहब, मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त मतिलबु पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुजे, PMLN जी गवर्नमेंट हुजे, ऐं हाणे हे जेको एहतसाब करण जे नाले में आया इमरान खान वारा, उन्हनि जी हुकूमत हुजे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हुजे, या जेके मुल्क जा जेके ताक़तवर इदारा हुजनि, हाणे इहे सभु जेकॾहिं मलिक रियाज़ जे पोयां हुजनि, उनजे पुठ भराई कंदा हुजनि, ऐं सिंध गवर्नमेंट त बिल्कुलु लातालिक थी बीठी आहे इन सॼे मामले तां। ऐं बल्कि जीअं हफ़ीज़ अब्बासी चयो त, या इवन साईं जुनैया साहब बि चयो त जेके उहे माण्हू जेके हफ़ीज़ बलोच सॉरी माफ़ कजो त मतिलबु उहे माण्हू साईं अब्दुल हकीम बलोच ऐं सलीम बलोच जहिड़ा जेके हिन सॼी तहरीक जो हिस्सा हुआ, जेके माण्हुनि सां ॻोठाणनि सां गॾु बीठा हुआ, उन्हनि बि पंहिंजूं पार्टियूं मटाए वञी हुक्मरान दुर जो हिसो थिया आहिनि ऐं हिन सॼी तहरीक तां ॼण हथु खणी विया आहिनि। ऐं सुप्रीम कोर्ट जेके हदूं मुक़ररु कयूं बहिरिया टाउन जे लाइ, जेको आख़िरी फ़ैसिलो आयो त भई
बहरिया टाउन साबित कयो त फ़क़ति 7,000 एकड़ ॿनी हुननि जेको आहे सो वरिती आहे गवर्नमेंट खां, ऐं वरी पोइ MDA जी ॿनी मिलाए करे टोटल 23,000 एकड़ ॿनी हुननि चयो त असां वटि आहे। पर जेका डॉन जेका सर्वे कई GPS जे ज़रिए उन मां ख़बर पई त न, एक्चुअल जेको कब्ज़ो आहे बहरिया टाउन जो, जेको फिज़िकल कंट्रोल आहे लैंड जो, उहो 43,000 एकड़्स आहे, जेके तक़रीबन 90 स्क्वायर किलोमीटर्स थियनि था जेके हुननि जे कंट्रोल में आहिनि। ऐं हाणे असांखे हफ़ीज़ बलोच साहिबु तव्हांखे ॿुधायो त उहे त खीरथर जी पहाड़ियुनि ताईं, जामशोरे जे ज़िले जे देहनि ताईं वञनि था पिया। त एॾी वॾी जेका वालार आहे त यकीनन लॻे थो त लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ इदारा जेके सिंध में आहिनि उहे त उन्हनि सां गॾु बीठा आहिनि, उहे त एस को रिज़िस्ट कोन था कनि, ऐं उन्हनि खे कंहिंखां बहरिया खे कंहिंखां को सर्टिफिकेट, का लीगल परमिशन, का लॉफुल अथोराइज़ेशन कोन थी खपे। त इन एॾे वॾे यानी फोर्स खे आख़िर सिंध जा माण्हू अकेले सिर, छो त जेके पंजाब जा माण्हू आहिनि, जेके KP जा माण्हू आहिनि, या जेके इवन कराची जूं जेके अर्बनाइज़ जेके सियासी धुरियूं आहिनि, उहो मुस्तफ़ा कमाल हुजे, MKM हुजे, या PTI जा हे जेके लीडर आहिनि जिन मां कुझु त सफ़ा लोफर लॻंदा आहिनि, त पाण त अकेला आहियूं, सिंध जा माण्हू त अकेला आहिनि, त इहे इन फोर्स खे असां कीअं मुंहुं ॾींदासीं? एजाज़ साहब उन ॻाल्हि त जेके माण्हू कोन कया सही माण्हू मोतीअ दाणा। हाणे छा आहे त मसइलो ही तमामु वॾो मसइलो आहे, ऐं हाणे असांखे हिजाब करण खां परहेज़ करणु घुरिजे, असांखे खुली ॻाल्हाइणु घुरिजे। ही जेको मसइलो आहे त बाबा ताक़तवर धुरियूं आहिनि, ही आहिनि, हू आहिनि, सही सिधी ॻाल्हि आहे त पाकिस्तानी फ़ौज हिन में हथ आहे, हर कंहिंखे ख़बर आहे त इहे इन्वॉल्व आहिनि। ही जेके स्टूजिस आहिनि, आसिफ ज़रदारी ऐं ॿिया जेके हुन जा आहिनि हिकिड़ा मोहरा आहिनि, उनखे इस्तेमालु कनि था। हुनजो कहिड़ो वेस्टेड इंट्रस्ट आहे, छा आहे, त उहो त मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स खे था स्ट्रॉन्ग कनि। पर हाणे उन्हनि जेके असांजो फेल्यूअर जेको आहे हाणे आहे, असांखे रस्तो आहे मज़ामत जो, ॿियो को रस्तो कोन्हे को। ऐं जीअं फ़हीम साहब चयो न त अवाम, वॾे में वॾी ताक़त अवाम आहे। हाणे उनखे मोबिलाइज़ करिणो आहे। हिननि कमबख़्तनि छा कयो आहे, इन अवाम खे विराए छॾियो आहे, अवाम खे पाण में विढ़ाए छॾियो अथनि ऐं विराए छॾियो अथनि। त इहा ई असांखे मुंहिंजे ख़्याल में जदोजहद करणी पवंदी, त माण्हुनि खे सभिनी खे ॻंढिणो पवंदो ऐं इन जी मज़ामत करणी पवंदी। बाक़ी बयाननि सां, कालमनि सां, उहे बि ज़रूरी आहिनि, उनजो आहे, पर जेसि ताईं सियासी जदोजहद ऐं फिज़िकल मज़ामत टू द पॉइंट, I think if we have to do a civil disobedience, we should do it, because this is the matter of survival. ही का नंढड़ी ॻाल्हि कोन्हे का। ही तव्हां ॾिसो न, असीं बहरिया टाउन ते ॻाल्हायूं पिया था, पर बहरिया टाउन खां घणी वॾी आहे DHA सिटी। DHA सिटी मां हिन भेरे वञी हैरान थी वियो त आहे छा, थिए छा पियो। इहो सॼो हलियो थो वञे तक़रीबन ॼण नूरियाबाद ताईं, उन खां वधीक हलियो थो वञे। इहो सॼो इलाइक़ो ई कब्ज़ो थींदो। At the end of the day, सिंध जी डेमोग्राफी चेंज थींदी, ऐं हींअर जेकॾहिं सिंधी हिन पॉइंट ते न गॾिया, जेके असां मज़ामत न कई ऐं रुॻो ॻाल्हियूं कंदा रहियासीं ऐं नाला वठण खां लिकंदासीं त बाबा हाणे हुनजो बि नालो नथा वठूं, हू बि भलो माण्हू आहे, हू बि सुठो माण्हू आहे, हू नाराज़ थींदो। नाराज़ थियनि त नाराज़ थियनि, माफ़ु कजो, मां आहियां वात पाटो वञी धूड़ पाई। ऐं असांखे बाक़ाइदे मुतहद थियणो पवंदो, सिंधी अवाम खे सुजाॻ करणो पवंदो। इहो सिर्फ़ु कराची जो मसइलो कोन्हे, इहो को हिकिड़े हिसे जो मसइलो कोन्हे। इते सॼो जेको डिज़ाइन थियल आहे, ॿेटनि वारो या ॿियूं जो ज़ुल्फ़ाराबाद आहे, इहा आहे that at the end of the day they want to change the demography of Sindh. Once we lose our numerical numbers, पोइ तव्हां सम्झो था पोइ छा कंदा असां? हींअर अञा बि असीं मेजॉरिटी में उते हूंदे बेवस वेठा आहियूं, ऐं असांजे जेके क़ौम परस्त या ॿिया जेके दोस्त आहिनि, उहे सवाइ चंद माण्हुनि जी सभु विकामिया पिया आहिनि। खुलम खुला ॻाल्हि ज़ाहिर पई आहे, डिॼनि था या विकामियल आहिनि। त हाणे असांजो वाहिद रस्तो आहे अवाम, ऐं अवाम खे कीअं महिरबानी डॉक्टर एजाज़ तुर्क साहब। असांजे साईं ख़ालिद गुणे साहब, असां वटि 1.5 मिंट बचियो आहे, जेकॾहिं तव्हां वटि आख़िरी हिकु ॿ कमेंट्स हुजनि। ऐं साईं बसि उन ॻाल्हि खे दोहराईंदुसि, मूं जेका कई
ऐं फ़हीम ज़मा बि कई, हाणे तुर्क साहब बि कई, त हिकु ई रस्तो असां लाइ बचियो आहे, वञी असां मुनज़िम थियूं, मुतहिद थियूं। ऐं मुतहिद थियण जी माना आहे त सिंध जो अवाम मुहिबे वतन अवाम। मुतहिद थियण जी माना इहा कान्हे त सभु सिंधी हिकु थी वञो। इहो मां बिल्कुलु चवां थो, जेको हुन चयो त हाणे ॻाल्हियूं सुठियूं करणु खपनि, लीको कढणु खपे। ऐं मां आख़िर तव्हां चयो आहे त हिकिड़ो मिसाल रखी थो वञा त 70 साल में सिंध रुगो लोड़ियो आहे। उन दौरान हिकिड़ी जिदोजहद असांजी फल ॾिनो आहे, उहा ही एंटी वन्यूंट मूवमेंट, जो असां वन्यूंट टोड़ायोसीं, जो उन में माण्हू तइदाद जे हिसाब सां इलाही थोरा। हेलो साईं ॻाल्हायो प्लीज़, कंटिन्यू कयो था। ॿुधो साईं? हा साईं। हा, उन में माण्हू तमामु थोरा, पर उहा कामयाबु थी इन करे त उन में बिल्कुलु लकीर निकल आई। हिकिड़ा सिंध जे पासे आहे, हिकिड़ा सिंध जा दुश्मन हुया। सिंध दोस्त ऐं सिंध दुश्मन में फ़र्क़ु हुयो, उहो असांखे हाणे करिणो पवंदो, अवाम ते भाइणो पवंदो। ऐं जेके सो कॉल्ड सिविल सोसाइटी जे नाले में धंधा था थियनि, उन्हनि खे बि जीअं आया तुर्क साहब चयो, इहो ई तरीक़ो असांजो आहे। ऐं मूंखे अञा उमेद आहे त इहा सिंध इन ते हमला अॻे बि ॾाढा थिया आहिनि तारीख़ में, पर असांजे नस्लनि उन्हनि खां मज़ाहमत करे असां ताईं सिंध पुॼाई आहे। मूंखे अञा उमेद आहे त असां इहा सिंध ईंदड़ नस्ल ताईं पुॼाए सघूं था सही सतह सां। महिरबानी साईं ख़ालिद गुण साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। मुश्ताक हिकिड़ो सेकंड, हिकिड़ो जी लफ़्ज़ जी चवण जी सां जी डॉक्टर साहब। साईं अदा ख़ालिद, त वन यूनिट जी तहरीक जी कामयाबी जो सहरो हो शागिर्दनि ते। हिन वक़्तु सिंध जो शागिर्द सुतो पियो आहे, कंप्लीटली डीपोलिटिसाइज़्ड आहे। उन्हनि खे पोलिटिसाइज़ करिणो पवंदो, उन्हनि खे करिणो पवंदो। उहो हरावल दस्तो शागिर्द हूंदो आहे कंहिं बि क़ौम जी तहरीक में। थैंक यू एजाज साहब, तव्हांजी इंटरेस्टिंग इंटरवेंशन हुई। सो दोस्तो, तव्हां असांजी अॼोकी गुफ़्तगू ॿुधी। ही मौज़ू जेको आहे उते तोड़े जो काफ़ी लिखियो वियो आहे, अंग्रेज़ी में, उर्दू में, सिंधी में, पर मुंहिंजे ख़्याल में जेके सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म्स आहिनि, फोरम्स आहिनि, उन ते डिबेट करण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते जेके तस्वीरूं ॾिसूं था मीडिया में, जंहिं तरह सां ॻोठनि ते बहरा टाउन जा अमलदार बुलडोज़र खणी काहूं कनि था, हमला कनि था। ऐं जीअं तव्हां हफ़ीज़ बलोच साहब जी तफ़सील गुफ़्तगू ॿुधो त कीअं ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहे मुसलसल ख़तरे हेठि आहिनि, त कॾहिं था उन माण्हुनि जा घर मिसमार थियनि। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके बि आवाज़ आहिनि, वॉइसिस आहिनि, प्लेटफॉर्म्स आहिनि, उहे सिंध जे अंदरि हुजनि, सिंध खां ॿाहिरि हुजनि, उहे हिननि इशूज़ ते गुफ़्तगू कनि, पंहिंजनि माण्हुनि खे मोबिलाइज़ करणु खपे। ऐं हिकिड़ो इन्फॉर्म्ड डिबेट, जेके माण्हू इन इशूज़ जे बैकग्राउंड खां पर्सपेक्टिव खां वाक़िफ़ आहिनि, उन्हनि खे वठिजे, उन्हनि सां डिस्कशन कजे। ऐं छाकाणि त सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो हुयो, जेके 2 फ़ैसिला हुया, बल्कि पहिरियों फ़ैसिलो आयो, पोइ वरी उनखे इम्प्लीमेंटेशन कमेटी जेका वेठी बेंच, उन जा जेके फ़ैसिला आया। सो ॾिसो केॾियूं इंट्रस्टिंग ऐं अजीब नाक़ाबिल यकीन ॻाल्हियूं आहिनि, जंहिंजो अॼु ज़िक्र बि थियो त हिकिड़ी सुप्रीम कोर्ट जी उहा बेंच जंहिंजो कमु हुयो त उहो कोर्ट जे पहिरें फ़ैसिले खे इम्प्लीमेंट कराइण जे बजाए उन कोर्ट जेका आहे नवां फ़ैसिला ॾिना, इन वे अंडू कयो उन्हनि फ़ैसिलनि खे जेके जंहिं ऑर्डर जे तहत उहो पाण बेंच ठही हुई। सो इहे जेके लॉ जूं, आइन जूं जेके वायोलेशन थियनि थियूं एट द हाईएस्ट लेवल, उन्हनि खे ते बि माण्हुनि खे एजुकेट करणु खपे। ऐं आई थिंक पंहिंजे माण्हुनि खे बचाइणु खपे, ख़ासि तौर ते बहरिया टाउन जे अंदरि जेके ॻोठ आहिनि ऐं उनजे ॿाहिरि जेके ॻोठ आहिनि। सो असांजो जेको सिलसिलो आहे, हितां वेही करे फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी प्लेटफॉर्म तां असीं त इन ॻाल्हि ते जेका बि असांजो वसवित में आहे पेश कंदा रहंदासीं। सो वंस अगेन आई थैंक एवरीवन, आदा सुहेल अंसारी, डॉक्टर एजाज तुर्क, साईं ख़ालिद गुणजो साहब, आदा हफ़ीज़ बलोच साहब ऐं फ़हीम ज़मा साहब, महिरबानी। ऐं असीं तव्हांखे वठंदासीं इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।